Hello, assalamu alaikum. Good evening and welcome to Rangan Bheri Sham with me, Kiran Meer. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? आई होप त तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रियो हूंदो। ऐं पहिरियां फर्स्ट ऑफ ऑल मां तव्हां सभिनीनि खे जुमे जी मुबारक ॾियणु चाहींदसि। मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे जुमा मुबारक। ऐं अॼु सुबुह जो जेको आगाज़ थियो आहे, माइंड ब्लोइंग वेदर हुयो अॼु कराची जो। सुबुह फजर जे टाइम खां वठी 4-5 बजे खां वठी जेका बारिश थी आहे, एॾो ख़ुशगवार मौसम थी वियो ऐं अनएक्सपेक्टेड। मतिलबु असां इहो ई सोचूं पिया त मंडे खां वठी जेको स्पेल अची रहियो आहे बारिशुनि जो, उहो सिलसिलो स्टार्ट थींदो। पर अलाह साईं चयो त न, मां तव्हांखे थोरो जेको न ट्रेलर ॾेखारियां थो। त असांखे थोरो ट्रेलर सुबुह जो नज़र आयो। ॾाढो सुठो मौसम थी वियो। सुबुह जो 10 बजे तक़रीबन वरी उस निकिरी आई। उन खां पोइ वरी हींअर मौसम सुठो थी वियो आहे। थधी थधी हवाऊं लॻणु शुरू थी वियूं आहिनि। अलाह जो शुक्र आहे, गर्मी थोरी घटि थी वई आहे। ऐं हीअ जेको बारिशुनि जो जेको सिलसिलो स्टार्ट थियण वारो आहे संडे मंडे खां वठी, त उन में इहो ई चयो वियो आहे त एहतियात कजो, छो जो इलाही स्ट्रॉन्ग सिस्टम आहे। तव्हां ॾिसी सघो था पंजाब में केतिरा हालात ख़राब थी विया आहिनि। ऑल द वे इहो इंडिया खां ईंदे ईंदे सॼे पाकिस्तान में, सिंध में, पंजाब में ट्रैवल कंदो 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 बहर अरब में वेंदो। उन खां पोइ ओमान ऐं काफ़ी ॿियूं कंट्रीज़ आहिनि जिथे वञी हिट कंदो ऐं पंहिंजो समुंड में ख़तमु थी वेंदो। सो अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त जिथे जिथे बि बारिश थिए, ख़ैर ख़ैरियत जी बारिश थिए। अलाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अॼु शोभी भाई असां सां गॾु कोन्हनि। शोभी भाई जी जाइ ते असांखे अॼु जॉइन कयो आहे, पियानो ते आहिनि प्रिंस एजाज़। सो अॼु असां प्रिंस एजाज़ खे बि वेलकम कंदासीं। ऐं असां वटि अॼु ज़बरदस्त गेस्ट आहिनि, इंटरनेशनल सिंगर आहिनि एंड ही इज़ अ वंडरफुल सिंगर एज़ वेल एंड एज़ अ एक्टर। त माशाल्लाह सां हू इंडिया खां आया आहिनि। त मां तव्हांखे थोरी देरि में ॿुधायां थी त असां सां गॾु केरु आहिनि। उन खां पहिरियां मां प्रिंस एजाज़ खे सलाम करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? शुक्र अल्लाह का, ठीक ठाक। और मैं आपको वेलकम करती हूँ रंगन भरी शाम में। थैंक यू सो मच। और आप भी माशाल्लाह से हमारी टीम का हिस्सा हैं, तो इंशाल्लाह आज आपके साथ भी हमारा शो बहुत अच्छा होगा। बिल्कुल इंशाल्लाह इंशाल्लाह। तो जी व्यूअर्स, मां तव्हांखे ॿुधायां थी त असां सां गॾु अॼु जेके सिंगर मौजूदु आहिनि, प्रेम भारती उन्हनि जो नालो आहे। ही इज़ फ्रॉम इंडिया। ऐं माशाल्लाह सां फेमस गुजराती सॉन्ग्स बि आहिनि उन जा, फेमस सिंधी सॉन्ग्स बि आहिनि। हिकिड़ी बॉलीवुड जी मूवी अचण वारी आहे लैला मंजू, जंहिंमें हुननि मूवी में सॉन्ग बि ॻायो आहे ऐं उन खां अलावा उन में एक्टिंग बि कई आहे। सो माशाल्लाह सां 32 कंट्रीज़ में हुननि परफॉर्म कयो आहे, लाइव कॉन्सर्ट्स कंदा आहिनि, शोज़ कंदा आहिनि, इलाही फेमस आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल सां यकीनन कंपोज़र बि हूंदा। ईअं त थी नथो सघे त कंपोज़र न हुजनि, छो त जेके बि सिंगर्स हूंदा आहिनि उहे माशाल्लाह सां पंहिंजी धुनूं ठाहींदा आहिनि, पंहिंजी पोइट्री कंदा आहिनि। ऐं वॾी मज़े जी ॻाल्हि इहा त पहिरियां हू पाकिस्तान अची चुका आहिनि। हुननि जो ही जेको सफ़र आहे पाकिस्तान में, सम्झो त फर्स्ट टाइम आहे। ऐं हू सॼे सिंध में ट्रैवल करण आया आहिनि। ऐं मां उमेदु थी कयां त हुननि जो ही सफ़र सुठो गुज़रे। असांजी पूरी टीम जे तरफ़ां, सॼी KTN 7 जी तरफ़ां उन्हनि खे बेस्ट विशिज़ आहिनि। ऐं जेके असांजा हाज़रीन नाज़रीन असांजा शो ॾिसी रहिया आहिनि, त मां तव्हांखे चाहींदसि त तव्हां असांजे प्रोग्राम में अॼु कॉल कयो ऐं प्रेम भारती खे बेस्ट विशिज़ ॾियो ऐं उनजो वॉर्म वेलकम कयो, छो त ही इंडिया मां आया आहिनि। ऐं जेके बि असांजा इंडियन भाउ भेण आहिनि, जेके बि असांखे जा ॾिसंदड़ आहिनि, चाहे असांजा कॉलीग्स हुजनि, चाहे असांजा फैन्स हुजनि, चाहे असांजा फ्रेंड्स हुजनि, मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहियां, वी ऑल आर सेम। असां सभु हिकु आहियूं। मां हमेशह इहो चवंदी आहियां, इंसानियत सभिनि खां पहिरें हूंदी आहे। नस्ल ज़ात पात ते न वेंदा कयो। हर इंसानु हिकु बराबरि आहे। असां सभु हिकु आहियूं। सभिनि खां पहिरियों असां सुठा इंसान थी वञूं त वॾी ॻाल्हि आहे। सो असां प्रेम खे वेलकम कंदासीं, उन्हनि सां खोड़ सारी कचेरी कंदासीं। हेलो, नमस्कार, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? मां त ठीकु आहियां। अॼु सिंध अची करे मूंखे ॾाढी एक्साइटमेंट बि थी आहे। ज़बरदस्त जी, मां तव्हांखे वेलकम थी कयां KTN स्टूडियोज़ so में, much, रंगन भरी thank you. शाम में। प्रेम माशाल्लाह सां काफ़ी सुठो लॻी रहियो आहे तव्हांखे हिते ॾिसी करे। ऐं मतिलबु तव्हांजो ही सफ़र पाकिस्तान अचणु, वरी माशाल्लाह सां KTN स्टूडियो, ही कीअं इतफ़ाक़ थियो? इहा अचानक सां थी वियो मुंहिंजो अचण बि। पहिरीं ॻाल्हि त वीचारु थोरो अञा अॻिते हो, पर अचानक सां वीज़ा लॻी वियो त अची वियासीं। ज़बरदस्त जी। ऐं कल्ह जीअं असांखे ॻाल्हि कई शानी भाई त भई तव्हांखे अचिणो आहे, त असां हाज़िर थी वियासीं। हालांकि तबियत थोरी नासाज़ हुई कल्ह सां मुंहिंजी,
पछाणी भाई चई तव्हांखे अचिणो आहे सही त मूं चयो अॼु मुलाक़ात कयूं वो मुझे ख्याल सां पाकिस्तान जॾहिं तव्हां पहुता हूंदा त वेदर चेंज Weather जे change, करे हा। थोड़ी तबियत तव्हांजी वेदर नासाज़ मुंहिंजो हुन थी सां वई 2 ॾींहं पहिरियों ई तबियत ख़राबु हुई ओके बट हिते मुंहिंजा हिकु ॿिया मामा रहंदा आहिनि भरत मंगनानी इहे इंडिया ई हुआ त हुन सां गॾु ई पोइ वरी मां हिते आयुमि हलो ज़बरदस्त उन्हनि खे बि असां थैंक यू चवंदासीं सर तव्हां इंडिया इन ई बहाने विया ऐं तव्हां प्रेम खे त वठी आया हिकिड़ो सुठो तोहफ़ो असांखे तव्हां ॾिनो आहे ऐं इलाही मतिलबु ख़ुशी थी आहे त तव्हां हिते आया आहियो मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त हीउ सिलसिलो तव्हांजो स्टार्ट कीअं थियो सिंगिंग जी तरफ़ तव्हां कीअं आया सभिनि खां पहिरियां त मुंहिंजे ख़्याल सां स्टार्ट खां ई स्टार्ट पढ़िजी जी 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 सभिनि खां पहिरियों मां जॾहिं नंढो हुयुमि त मंदरनि टिकाणनि ते मुंहिंजी मॉम वठी ईंदा हुआ मूंखे पोइ उते ढोलक वॼाईंदा आहिनि ओह पोइ मूंखे ॻाइण जो ॾाढो शौक़ु हो पोइ भॼन कलाम इहे सभु ॻाइण जो शुरू कयो असां हुनजी मां प्रॉपर ट्रेनिंग वरिती आहे मां म्यूज़िक में PhD करण वारो हुयुमि बट मां MS कॉलेज मां डिप्लोमा कई हिन खां पोइ वरी वेडिंग शोज़ शुरू कया पहिरां एंकरिंग शुरू कई सभिनि खां पहिरियों अच्छा न्यूज़ चैनल से जीअं तव्हां मुंहिंजो इंटरव्यू वठो था तीअं मां सही। गुजराती में इंटरव्यू वठंदो हुयुमि अरे पहिरां वाह पोइ असांजा CM साहब खां वठी करे मूं सभिनि जा इंटरव्यूज़ वरिता पोइ धीरे 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 वेडिंग शोज़ में एंकरिंग कई त इत्तफ़ाक़नि हिकु ॾींहुं सिंगर न आयो त उते जेका ऑर्गेनाइज़र हुआ चई यार प्रेम तूं ॻाईंदो पां त अॼु तूं एंकरिंग बि कर ऐं ॻाए बि सही त उहो शो हिट थी वियो त उन ॾींहं खां पोइ मूंखे सिंगिंग शो मिलणु लॻा त धीरे 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 पोइ वरी मां सिंगिंग करणु लॻो मतलब इहो हिकिड़ो कोइंसिडेंस कॉन्फिडेंस हो बट अच्छा मुंहिंजो ख़्यालु हो मां एंकरिंग कयां अच्छा बिकॉज़ मूंखे एंकरिंग में ॾाढो शौक़ु हो सही पढ़ियो जाम मां त हे छा थींदो आहे हिनखे छा चइबो आहे कीअं थींदो आहे पोइ गुजरातियुनि में शुरू कई पोइ मूंखे कंहिं चयो त भई तूं सिंधी आहे त थोरो सिंधियुनि में बि एक्टिव थी पोइ मां सिंधियुनि में थोरो एक्टिव थियुमि पोइ धीरे धीरे बॉलीवुड ते पहुतासीं उते कोशिशि जाम कई जाम स्ट्रगल कई बॉम्बे में तव्हांखे त ख़बर ई आहे जी 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 जाम उते स्ट्रगल आहे बिल्कुलु जीअं असां वटि हिते कराची त इंडिया जो ही वॾे में वॾो शहर मुंबई जंहिंखे असां बॉम्बे बि चवंदा आहियूं मुंबई बि चवंदा आहियूं हुते स्ट्रगलिंग ऐं हर तरह जी महिनत ॾाढी ॾुखी आहे हुते पेर ॼमाइण ॾाढो ॾुखियो आहे ॾाढो ॾुखियो आहे, बेसिकली जीअं हिते ॾाढो कराची में पेर ॼमाइण ॾुखियो आहे जी बिल्कुलु त बसि ईअं ई शुरूआति थी वई पोइ धीरे धीरे हींअर लॉकडाउन में ॾाढो फेम मिली वियो मूंखे फेसबुक ते मुंहिंजी चैनल आहे पंहिंजी सिंधी वुड अच्छा जंहिं ते चङा मां सेलिब्रिटीज़ इंडिया जा पाकिस्तान जा सभिनि हंधा जा सिंध जा फ़नकार घुराया मां ऐं हुन चैनल खे ग्रेस मिलियो हिन खां पोइ सिंधियुनि मूंखे वधीक सुञातो पोइ मां सिंधी कंपोजिशन जी तव्हां ॻाल्हि कई मां कंपोज़र आहियां यस बिल्कुलु मां कंपोज़र आहियां सही ऐं कंपोज़ कंदो आहियां मां पाण पंहिंजा सही। गाना त सिंधीअ में मां 2-3 गाना ई कंपोज़ कया आहिनि बाक़ी रिकम्पोज़ कया आहिनि अच्छा जीअं मुमताज़ आशारी साहब जो जेको गानो आहे अमा जी उहो जी फोक जी, में जी, ठहियल हुयो हुनखे मां वेस्टर्न रिकम्पोज़ कयो अरे वाह वाह पोइ हिकु मुंहिंजो छेज गानो टिप्स कंपनी में असां रिलीज़ कयो बॉलीवुड कंपनी आहे हींअर ॿियो हिकु गानो असांजो अचे थो उहो सरप्राइज़ आहे वरी तव्हांखे अॻिते ॿुधाईंदुमि सही त उहो बि हिकु असांजो गानो लॉन्च थियणो आहे अच्छा त बसि हाणे सिंधियुनि में थोरो वधीक तॾहिं मां सिंध आयो आहियां अॼु सॼो सिंध हे जेको टूर आहे मुंहिंजो सिंध जो उहो उन में कुझु मीटिंग्स आहिनि कुझु रिकॉर्डिंग्स आहिनि कुझु वीडियो शूटिंग्स आहिनि कुझु शोज़ आहिनि ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे मां ॾाढो एक्साइटमेंट आहियां मतिलबु ॾाढो एक्साइट आहियां छो त मुंहिंजा मामा हिते रहंदा आहिनि मुंहिंजो ॾाॾाणो हिते आहे मुंहिंजो नानाणो हिते आहे ॾाॾाणो मुंहिंजा मां हेॾो ॾिठो कोन्हे पर हा नानाणो मुंहिंजो जाम वॾो आहे अच्छा जी त मतिलबु तव्हांजे पेरेंट्स बि हिते पाकिस्तान में रहिया हूंदा न मुंहिंजा पेरेंट्स इन द सेंस की मुंहिंजा दादा उहे हितां जा हुआ अच्छा उहे हितां जा हुआ उहे हितां जा हुआ थाणा बोला खां जा अलाए मूंखे पर्टिकुलर ख़बर कान्हे बट हा मुंहिंजा नानाणा जेका जी आहिनि जी उहे हैदराबाद थाणा बोला खां जा आहिनि सही। मोतीलाल तारवाणी मुंहिंजा मामा सही। आहिनि गुरमुख तारवाणी सही ऐं उन्हनि मूंखे जाम सपोर्ट कयो मूंखे चयूं तूं अची वञ प्रेम वीज़ा लॻी वियो आहे तूं अची वञ वीज़ा लॻी वियो आहे हाणे तूं अची वञ। तव्हांजी ख़ुशी जो अंदाज़ो छा हूंदो हुन वक़्तु न मां ॾाढो ख़ुशि हुयुमि उन टाइम ते बिकॉज़ मूंखे साम्हूं खां पाकिस्तान एम्बेसी घुरायो पहिरां त मां जाम उन्हनि खे रिक्वेस्ट कई बट उन टाइम ते उहे न ॾेई सघिया बट साम्हूं खां उन्हनि घुरायो मूंखे ऐं साम्हूं खां चयूं त तव्हांखे किथे किथे वञिणो आहे त मूं उन्हनि खे सिटीज़ ॿुधाया त उन्हनि सभिनि सिटीज़ जी मूंखे वीज़ा मिली हलो ऐं मूंखां वधीक मुंहिंजा मामा एक्साइटेड हुआ त तूं अचु
सुठी ॻाल्हि आहे इहा। ऐं मतिलबु हाणे तव्हां एक्सप्लोर कंदा, हर जाइ ते तव्हां जी। वेंदा, घुमंदा फिरंदा, त यानी तव्हां हैदराबाद बि वेंदा, जी। तव्हां सखर बि वेंदा, जी। जामशोरो बि वेंदा, जी, बिल्कुलु। ऐं कराची में बि तव्हां मतिलबु मेन जी। सिटी में तव्हां हिते कराची में वेठा आहियो, जी। त तव्हांखे हर जाइ ते एक्सप्लोर करणु खपे, तव्हांखे इलाही मज़ो ईंदो, बिलीव मी, ट्रस्ट मी, ऐं तव्हांजी दिलि न चवंदी वापसि वञण ते। जी 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 बिल्कुलु, उहो लॻे ई पियो, हिते सिक जाम आहे। बिल्कुलु आहे। हिते सिंधियुनि में सिक जाम आहे, असां वटि बि आहे, पर असां वटि सिंधी घटि आहिनि। न पर मुंहिंजे ख़्याल सां त आहिनि, इलाही आहिनि, पर उहे शायदि ॻोल्हणा था पवनि। ॻोल्हणा था पवनि। ईअं त बॉम्बे में जाम सिंधीज़ आहिनि, असांजो सॼो हिकिड़ो इलाइक़ो आहे उल्हासनगर, जंहिंखे USA चवंदा आहिनि, उल्हासनगर सिंधी एसोसिएशन। पोइ असांजा हुते तक़रीबन अहिड़ा इलाइक़ा आहिनि जंहिंमें लखनि में सिंधी रहनि था, ऐं सिंधी ॿोलीअ खे हुते बि प्रचार जाम हींअर शुरू थी वियो आहे, पहिरें खां वधीक हाणे शुरू थियो आहे। सही, काफ़ी आहिनि जेके आर्टिस्ट उतां जा जेके सिंधी स्पीकर्स आहिनि, ऐं उहे जी। परफॉर्म कनि था, उते मूवीज़ में बि कमु कनि था, या हींअर यूट्यूब चैनल्स जो दौरु आहे, यूट्यूब चैनल्स ठाहे वेठा आहिनि, या हिते बि जेकॾहिं उन्हनि खे कॉन्टेक्ट कजे थो त हिते बि शोज़ में परफॉर्म कनि था, ड्रामाज़ उतां ठाहे करे मोकिलींदा आहिनि, त इलाही कमकार त हले थो। ॾिसो, ॿिया माण्हू पाण में कॉन्टेक्ट में रहनि न रहनि, पर मां चवां थी इंडस्ट्री हर जॻह जी सेम हूंदी आहे। सेम हूंदी आहे। इंडस्ट्री सभई हिक ॿिए सां कॉन्टेक्ट रखंदा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कमु त पवे थो न, म्यूज़िक जे हवाले सां, ड्रामाज़ जे हवाले सां, सिंगिंग जे हवाले सां। त हींअर मां चाहींदसि त असां थोरो कुझु तव्हां खां ॿुधूं, उन खां पोइ वरी ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻिते वधायूं। मां तव्हांखे ॿुधायां त मां शुरूआति कई हुई साईं कंवरराम साहिब जन जे कलाम सां। इन खां पोइ मुंहिंजो पहिरियों जेको स्टेज ते मां जेको कलाम ॻायो, मास्टर चंद्र साहिब खे ॻायो। अरे वाह! त मां मास्टर चंद्र जो कलाम ॿुधायां। बिल्कुलु बिल्कुलु, प्लीज़। सिकए संगत जो यार सगो, कॾहिं मां तो सिकां, कॾहिं तूं तो सिकी हो। कयूं लिक छिप गॾिजी रांदि वही, कॾहिं मां तो लिकां, कॾहिं तूं तो लिकी। गम दर्द जुदाईअ जो जी अचे, कॾहिं मां तो सहां, कॾहिं तूं तो सही। इहा राति वसुल जी हिक ॿिए वटि, कॾहिं मां तो टिकां, कॾहिं तूं तो टिकी। हो सची मोहब्बत जो आहे गाॾो चंद्र, कॾहिं मां तो धिकां, कॾहिं तूं तो धिकी। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा ढोलिया, ओ मुंहिंजा जानी, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा ढोलिया, ओ मुंहिंजा जानी। रुठा ही रहने पर हुजैन हयाती, रुठा ही रहने पर हुजैन हयाती। भली प्या विड़ने सुना, भली प्या विड़ने पर हुजैन हयाती, रुठा ही रहने। ओ मुहिंजा सुहिणा, ओ मुहिंजा ढोलिया, ओ मुहिंजा जानी, ओ मुहिंजा सुहिणा, ओ मुहिंजा ढोलिया, ओ मुहिंजा जानी। तुझे इश्क सजण मजबूर कयो, मूंखे पंहिंजे वतन खां दूर कयो। तुझे इश्क सजण मजबूर कयो, मूंखे पंहिंजे वतन खां दूर कयो। मां की न छॾियां, मां की न छॾियां,
मां की न छॾियां हाँ पंहिंजो वतन पर न्यापन साण घुरायो तो तुझे शहर में, तुझे देश में, तुझे मुल्क में, तुझे गांव में, तुझे शहर में आयुस किस्मत सां पर सुहिणा की न रहायो तो ओ मुहिंजा सुहिणा ओ मुहिंजा ढोला ओ मुहिंजा जानी ओ मुहिंजा जानी ओ मुहिंजा जानी ओ मुहिंजा जानी। वेरी नाइस, वेरी नाइस, गलो माशाल्लाह। वेठल आहे जाम। न न इहो वेठल किथे आहे सर, मां चवां थी इहो जेकॾहिं वेठल हुजे त पोइ बसि ॻाल्हि ई ख़तमु न थी बिकॉज़ मां कल्ह खां बुखार में हुयमि, अॼु सुबुह मामा स्टीम कराई आहे। हा न न न ख़ैर उहो मां सम्झी सघां थी, पर माशाल्लाह 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 इट्स अ गॉड गिफ्टेड तव्हांखे वॉइस आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त परफॉर्म कयो। इहो बिलीव यू मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे। ये मास्टर चंदर साहब सभिनि सिंधियुनि जे जी। हिंदुस्तान या पाकिस्तान सिंध जा सभई मास्टर चंदर साहब खे ॿुधंदा आहिनि ऐं जी, असां बि नंढपण जी, खां ॿुधूं था जी, मास्टर चंदर साहब खे, त उन्हनि जा कलाम ॻाईंदा आहियूं असां खे एप्रिशिएशन मिलंदो आहे। ऐं मां ईअं चवंदो बि आहियां हमेशह असांजे सिंधी फनकारनि खे बि त जंहिंजो ॻाइजे उनजो, जंहिंजो खाइजे उनजो ॻाइजे सही ॻाल्हि आहे, ऐं उन्हनि जो नालो वठिजे वरी। ज़रूरी आहे, जी। तमामु ज़रूरी आहे। जी अच्छा मूंखे इहो ॿुधायो त इंडस्ट्री में तव्हांखे केतिरो फ़र्क़ु महसूसु थिए थो? हिते त मतिलबु जीअं तव्हां शोज़ वग़ैरह कयो था या सॉन्ग्स वग़ैरह ॿुधो था या उतां जी जेका इंडस्ट्री आहे टोटली डिफरेंट आहे। Different आहे। वी ऑल आर फैन ऑफ बॉलीवुड म्यूज़िक, त तव्हांखे छा डिफरेंस फील थींदो आहे, चाहे उहा सिंधी म्यूज़िक हुजे चाहे उहो इंडियन म्यूज़िक हुजे? सिंधी म्यूज़िक जो पंहिंजो रंग आहे, बॉलीवुड जो पंहिंजो रंग आहे। असांखे अञा बि मूंखे केॾी महिल ईअं लॻंदो आहे त अञा नई शयूं ठाहिणियूं खपनि। मां ॾिसंदो आहियां चङा फ़नकार उहे ई जेका पुराना कलाम्स आहिनि उन्हनि खे रिकम्पोज़ कनि था, नऊं कुझु नथो अचे। मूंखे डिफरेंस लॻंदो आहे त कुझु नऊं अचे। ठीकु आहे, पुराना जेका आहिनि उनखे रिकम्पोज़ कयो था, उहो हिकु अलॻि मैटर आहे, बट पाण जेका सिंगर एक्चुअली मां तव्हांखे ॿुधायां त मां ॾाढो नसीब वारो आहियां। मां लता जी खां हिकु दफ़ो ई मिलियो आहियां, उहो बि दादा राम जवारानी सर जे थ्रू। मूंखे ॾाढी माना हुई, मां क्यूरियोसिटी, सर मूंखे मिलणो आहे, सर जे साम्हूं ई रहंदा आहिनि लता जी। त उन्हनि मूंखे तेॾी महिल ईअं चयो त सिंगर उहो हूंदो आहे जेको पंहिंजो लिखियलु ऐं पंहिंजो ॻायल पंहिंजो कंपोज़ करे ॻाए, उनखे चवंदा आहिनि सिंगर, बाक़ी त कॉपी आहे। त जेसि ताईं पंहिंजो लिखियलु या पंहिंजो लिखियलु न बि हुजे, राइटर अगरि ॿियो आहे, पंहिंजो कंपोज़ करियलु पंहिंजो गानो कोई ॻाए नथो, तेसि ताईं उहो सिंगर न आहे। त मुंहिंजी त ईअं ई बसि सभिनि खां चवंदा आहिनि, जेतिरा बि सिंगर मुंहिंजा फ्रेंड आहिनि उन्हनि खे चवंदा आहिनि त तव्हां हाणे पंहिंजो कुझु ॻायो ऐं कुझु नओं कयो। इंडस्ट्री में फ़र्क़ु न आहे, म्यूज़िक हिते बि सही आहे, म्यूज़िक उते बि सही आहे। उतां जो पंहिंजो रंग आहे, हितां जो पंहिंजो रंग आहे, गुजरात जो पंहिंजो रंग आहे, महाराष्ट्र जो पंहिंजो रंग आहे, तीअं सिंध जो पंहिंजो रंग आहे। सही। सिंधी गाना तव्हां तक़रीबन केतिरा ॻाया हूंदा? सिंधी गाना उहो त ॻणिया गाना आहिनि, पर छा चङा ॻाया आहिनि सिंधी गाना पंहिंजा कंपोज़ कयल। मां हिकु यूट्यूब ते पिक्चर आई हुई सिंधी में, शॉर्ट मूवी, हुन में मां पंहिंजो ॻायो, लिखियलु पंहिंजो लिखियलु पंहिंजो कंपोज़ कयल हुयो। ज़िंदगीअ जी राह ते डुकी जॾहिं थकिजी पवां, मां यादि तोखे थो कयां, मां यादि तोखे थो कयां, इहो पंहिंजो लिखियलु पंहिंजो ॻायल हो, पहिरियों जेको कंपोज़िशन आहे मुंहिंजो। इन खां पोइ बसि 2-3 गाना मां ॻाया आहिनि। हींअर हिकु सरप्राइज़ आहे सिंधियुनि जे लाइ, उहो डिसंबर ताईं अची ईंदी आहे। रिवील कंदा हिते? रिवील त न, उहो रिवील कंदुमि, वेंदे वेंदे कंदुमि, कंदो, मतलब सरप्राइज़ असांखे ॿुधाए त वेंदो जी न? बिल्कुलु बिल्कुलु, हा बिल्कुलु। त उहो मतिलबु उतां जे लाइ आहे या हिते जे लाइ तव्हां कुझु ऑल कयो ओवर पिया? सिंध जे लाइ, अच्छा, ऑल all ओवर over सिंधीज़ जे लाइ ठीक आहे। सिंधी हर हिकु कंदा आहिनि न, सिंधियुनि जी कलाकारनि जी जीअं सरहदूं न आहिनि, तीअं सिंधियुनि खे बि सरहदूं न आहिनि, मूंखे ईअं लॻंदो आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। मुंहिंजा ॻायल कलाम हिते बि माण्हू ॿुधनि था, हुते बि माण्हू ॿुधनि था, हितां जा ॻायल फनकारनि खे हुते बि माण्हू ॿुधनि था, हिते बि माण्हू ॿुधनि था। सही। प्रेम, ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं, ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, ब्रेक खां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, करे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं, स्टे विद
वेलकम बैक व्यूअर्स, बे तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं आई होप त तव्हां शो इंजॉय कंदा हूंदा। मूंखे तव्हांजी कॉल्स जो वेट रहंदो। तव्हां जल्दी जल्दी सां असांखे कॉल्स करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, प्रेम सां बि ॻाल्हाए सघो था, हुनखे बेस्ट विशेस बि ॾेई सघो था, हुननि जो वॉर्म वेलकम बि करे सघो था। हुन खां अलावा असां सां गॾु प्रिंस एजाज़ आहिनि त तव्हां उन्हनि खे बि वेलकम करे सघो था। असांजी टीम जा मेंबर आहिनि, अॼु फर्स्ट टाइम असां सां गॾु शो में आहिनि। सो जेको आहे अॼु थोरो डिफरेंट तरीक़े सां डिफरेंट पैटर्न खणी करे तव्हांजे लाइ आया आहियूं। सो प्रेम माशाल्लाह सां हिकु ख्वाबु खणी आया आहिनि, हिते हिकिड़ी सिक खणी आया आहिनि पंहिंजी सिंध धरतीअ जे लाइ। उन्हनि खे मतिलबु हिकिड़ो हुयो त मां पंहिंजो ॾिसां सिंध कीअं हे, हुतां जा माण्हू कीअं आहिनि, उन्हनि सां मिलां, कुझु डिस्कवर कयां, कुझु प्रपोज़ल्स आहिनि, कुझु शयूं आहिनि जेके हिते खणी आया आहिनि। एक्चुअली इनखे चइबो आहे रेकी करणु आया आहिनि हिकिड़ी तरह सां। सो ॾिसूं था त हिन सफ़र में केतिरी हद ताईं उहो पास थियनि था। बाक़ी अलाह जे हथ में आहे त इनशाला जॾहिं नेक्स्ट ईंदा त वधीक कुझु न कुझु पाण सां गॾु शयूं खणी ईंदा। त मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त हीअ जेको तव्हांजो टूर आहे ऐं बेसिकली छा मतिलबु तव्हांजो माइंड में आहे त तव्हां छा करणु चाहियो था? मां सभिनि खां पहिरियों त इहो ॿुधाईंदुमि त मुंहिंजे थॉट्स में जाम थॉट्स आहिनि मुंहिंजा त सिंध में, छो त हितां जी म्यूज़िक जेका आहे उहो मूंखे जाम अट्रैक्ट कंदी आहे। उतां जी जेका म्यूज़िक आहे उहो पंहिंजे हिसाब जी आहे, हितां जी जेका म्यूज़िक आहे उहो जाम अट्रैक्ट कंदी आहे, छो त हिन में फोक ॾिसणु ईंदो आहे ऐं फोक खे वेस्टर्न खां जॾहिं मिलाईंदा आहियूं न त उन जो रंग अलॻि थींदो आहे। त उहे शयूं मां हिते करणु आयो आहियां। ॿियो वरी मुंहिंजे पेरेंट्स जी इहा जनम भूमि आहे त इहे बि ॾिसण जी क्यूरियोसिटी हुई ऐं कुझु रिलेटिव्स बि आहिनि, उन्हनि सां बि मिलण जी क्यूरियोसिटी हुई। ऐं बसि हले अॼु खां पहिरियों ॾींहुं आहे, अॼु त कल्ह असां लैंड थियासीं, अॼु फर्स्ट डे आहे, पोइ अॻिते ॾिसूं था जीअं अलाह हलाए न। इंशाल्लाह इंशाल्लाह। तव्हां कराची फर्स्ट टाइम ई आया आहियो? जी, कराची फर्स्ट टाइम। ऐं हूअ पाकिस्तान पहिरियां अची चुका आहियो तव्हां? न, पाकिस्तान पहिरां न आयो आहियां। अच्छा, फर्स्ट टाइम ई आया आहियो। अच्छा, पोइ तव्हांखे कीअं लॻो पाकिस्तान जॾहिं पहुता, कराची जॾहिं तव्हां लैंड कया त तव्हांखे कीअं फील थियो? मतिलबु कराची उहो ई वेलकम थियो मुंहिंजो, मुंहिंजा सभु रिलेटिव्स आया एयरपोर्ट ते। मां सोचियो न हुयो त एॾा ॼणा मूंखे वेलकम करणु ईंदा। सभु मुंहिंजा मामा ऐं रिलेटिव्स हुआ, चङा ॼणा हुआ। मां थोरो अंदरां खां इमोशनल बि थी वियो त एॾो स्वागत थियो मुंहिंजो। बट हा, मुंहिंजी तबियत ख़राबु हुई त कुझु सम्झ में न पियो अचे हुन टाइम ते। बसि अॼु थोरो रिलैक्स आहियां मां, त अॼु ॾिसंदासीं सिंध, कराची थोरो त करंदासीं ॿाहिरि। इंशाल्लाह इंशाल्लाह। हिते कॉल वठंदासीं, कॉल खां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए भाउ? बसि केरु पियो ॻाल्हाईंदो हूंदो? हेलो जी, मतलब केरु पियो ॻाल्हाईंदो हूंदो? अॼु ॾिठो त तव्हां वटि अॼु प्रेम आयल आहे त माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जहिड़ो नालो आहे, तहिड़ी शख़्सियत आहे ऐं तहिड़ा तव्हां आहियो। मां तव्हांखे सुञातो न, तव्हां मूंखे ॿुधाईंदव? तव्हां न सुञातो न तव्हां त? अच्छा, हेलो हेलो हेलो, मूंखे कोन सुञातो न तव्हां? हाणे सुञातो। नजफ़, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्लाह जो करम थियो। तव्हां की ॿुधायो, ख़ुशि आहियो? ख़ैरु त कीअं तबियत तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। असल में छा आहे, जो मूंखे आदत आहे तव्हां सां लाइव ॻाल्हाइण जी, तव्हांखे लाइव ॿुधण जी। ठीकु आहे, तव्हां सां कॉल ते मां फर्स्ट टाइम ॻाल्हायो त आवाज़ चेंज थी वियो। हाणे तव्हां गानो ॻाए करे अचो हा त मां त चवां हा त हीअ असांजी सिंध जी धरती जो शहंशाह आहे। प्रेम खे असां पंहिंजी सिंध धरती ते भलीकार कंदासीं ऐं अलाह खां दुआ आहे त अलाह खेसि सदाईं आबाद रखे। प्रेम जी लाइ हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी भली आहे त जहिड़ो हुनजो नालो आहे तहिड़ी हुनजी शख़्सियत आहे। सही। ऐं प्रेम भाउ, तव्हांखे असीं वेलकम था कयूं पंहिंजी सिंध धरती ते। थैंक यू सो मच नज़फ़ भाई। नज़फ़ भाई खां बि मुंहिंजो ॾाढो सुठो रिश्तो आहे, उन्हनि सां असांजो व्हाट्सअप ते कॉन्टेक्ट चालू रहंदो आहे। सही। ऐं असांजो बि हिकु हले थो प्लानिंग, कुझु हिकु गानो हिते रिकॉर्ड करे वेंदासीं, हिकु कलाम ते नज़फ़ भाई खां गॾु। इंशाल्लाह कुझु शयूं असांजियूं आहिनि, लाइनअप में आहिनि त हितां ॿ कुझु आर्टिस्ट आहियूं जेके असां गॾिजी करे, ॿिया हुते जेके हिंद ऐं सिंध मां प्रेम आहे। ॿी हिकिड़ी सिंगर कहिड़ी डिसाइड कई अथई प्रेम? उहा सिंगर त तव्हांखे ख़बर आहे। तव्हां जेकी तव्हां ॿुधाई नालो चङो सिंगर जो जेको कविता बोदानी। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी तमामु सुरीली आर्टिस्ट आहे। हितां असां मां थी सघे त कुझु ॿिया आर्टिस्ट गॾिजी करे
हिंद ऐं सिंध में जेकी हुनजी जेकी मोहबतूं आहिनि उन ते असीं हिकिड़ो सॉन्ग बि तयारु कयूं पिया सो अॼु ॾाढी ख़ुशी थिए थी केटीएम ते प्रेम खे ॾिसी करे दिलि ख़ुशि थी आहे मूंखे ॾाढी। न माशाल्लाह माशाल्लाह असांखे तमामु घणी असांखे पाण खे ख़ुशी थी आहे छो त ही ॾिसो न सरहदूं भले कुझु बि चवनि कुझु बि कनि पर ही जेको कलाकारनि वारो जेको हिकिड़ो सिस्टम जेको हूंदो आहे न उहो सेम ई हूंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा मां हिते ज़रूरु चवणु चाहींदसि त माशाल्लाह सां प्रेम जो आवाज़ बि ॾाढो सुठो आहे। बिल्कुलु 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 इहा हक़ीक़त आहे इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं हक़ीक़त बि आहे तमामु बहितरीनु वॉइस आहे तो जेतिरी असांजे वक़्त में आहे कोशिशि आहे त जेके इहे वेठा ख़तमु कजनि पाण में इहे मोहबतुनि जो छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेतिरी मोहबत जेके हिंद में रहनि था उन्हनि खे जेके पंहिंजे सिंध जे लाइ जेकी मोहबत आहे उत्साह आहे उहो तमामु घणो आहे सो असां इन ते ई हिकिड़ो गीत हिकिड़ो ठाहियूं पिया त जेके असां जेके हिंदू भाउर जेके उते रहनि था उन्हनि खे सिंध सां जेतिरो लॻाव मोहबत आहे उन सिलसिले में उन ते असां हिकिड़ो गीत तयारु कयो पिया। ज़बरदस्त ज़बरदस्त इंशाल्लाह ऑल द बेस्ट टू यू नजफ़ ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे पंहिंजो ख़्यालु रखिजो थैंक यू सो मच फॉर कॉलिंग अल्लाह हाफ़िज़। माशाल्लाह जी व्यूअर्स नजफ़ अली असांजा माशाल्लाह ज़बरदस्त सिंगर ऐं उन्हनि सां अॼु असां फ़ोन ते ॻाल्हायो मां बिल्कुलु उन्हनि खे सुञाणे न सघियमि नजफ़ तव्हांजी आवाज़ सफ़ा डिफरेंट आहे फ़ोन ते ऐं नजफ़ सां मतिलबु असांजा पुराणा कॉन्टेक्ट्स आहिनि ज़ाहिर आहे एॾो पुराणो असांजो सीनियर सिंगर आहे कंपोज़र आहे माशाल्लाह सां अजरक स्टूडियो बि रन करे रहिया आहिनि ऐं इलाही टैलेंटेड आहिनि जी बिल्कुलु नजफ़ सां मुंहिंजो जॾहिं अजरक स्टूडियो उन्हनि ठाहिनि पिया तॾहिं खां ई असांजी लाइनअप हली रही आहे ऐं उन टाइम ते मां तव्हांखे जीअं ॿुधायो त मां मार्च में अचिणो हुयुसि होली फंक्शन में अनफॉर्चुनेटली कुझु हो रीज़न्स मां न अची सघियुमि न त असांजा जाम वॾा प्लानिंग्स हुआ उन टाइम ते त कुझु 5-6 गाना कलाम मिक्स में असां ठाहिण वारा हुआसीं पर हाणे अची विया त हाणे हिकु ॿ त करे ही सुठी ॻाल्हि आहे न त हिंद ऐं सिंध जो कोलैबोरेशन आहे न हिकिड़े क़िस्म जो जॉइंट वेंचर तव्हां कुझु करणु चाहियो जी बिल्कुलु त हिन में तव्हां कॉन्सर्ट्स कंदा लाइव शोज़ कंदा ऐं कुझु सॉन्ग्स आहिनि कुझु वीडियो शूट्स आहिनि जी हींअर मुंहिंजे टूर में आहिनि हींअर कुझु बॉलीवुड शोज़ बि आहिनि अच्छा ऐं कुझु कराची में आहिनि ऐं हैदराबाद में मुंहिंजा जेका मामा वारा आहिनि कोइस्थानी उन्हनि सां जेको मां आहियां सही उन्हनि सां हिकु शो आहे उते ऐं सखर हिन साइड जेका थारू शाह मास्टर चंद्र साहिब जो जेको ॻोठु आहे उते थोरो ट्रिप कंदासीं बसि आयो आहे त सभिनि हंधि वेंदुमि इंशाल्लाह जिते जिते वीज़ा लॻो आहे उते उते वेंदुमि ज़रूरु वञिजो ऐं मां इहो ज़रूरु चवंदसि जिते जिते वञो था सिंध में उतां जी डिश ज़रूरु ट्राई कजो बिल्कुलु तव्हांखे मतिलबु फूडी त तव्हां सिंध जो खाधो मशहूरु आहे बिल्कुलु आहे तंहिंजे करे चवां थी तव्हां फूडी त आहियो न फूडी आहियां बट मां वेजिटेरियन आहियां कोई मसलो न आहे तव्हांखे वेजिटेरियन बि मिलंदो पर फूड ज़रूरु ट्राई कजो बिल्कुलु बिल्कुलु मूंखे मुंहिंजी मॉम बि स्पेशल चई करे मोकिलियो आहे त हुते वञी त जीअं त मम्मी चवंदियूं आहिनि खाइजे पीअजे दॿिजे हुते सिंध में त बसि हिते बि थोरी तबियत ठीकु थींदी पोइ वरी मामा खे हैरान कंदुमि हा हा बिल्कुलु कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी मोहम्मद उमर ॻाल्हायां थी किथे जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा चिकायो दुआ थी अलाह करम जी प्रेम भाउ आयल आहे हेलो हेलो मुंहिंजो बि प्रेम भाउ अॼु आयल आहे हिंदुस्तान खां जी 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 सभिनी खां पहिरीं दफ़ा हिनखे सिंध धरती ते ख़ुशामदीद चवंदासीं त हिंदुस्तान खां असां वटि आयो जी ऐं असांजे सिंधी करण सां गॾु हिनखे कमु करण जो मौक़ो बि मिलंदो ऐं असांजा जेके फनकार जेके हिते तमामु घणा सुरीला आहिनि उन्हनि खे बि प्रेम भाउ चवंदासीं त उन्हनि खे बि मौक़ो ॾियनि त हिंदुस्तान में असांजे सिंधी कल्चर जे थोरो बिल्कुलु बिल्कुलु ऐं माशाल्लाह सां प्रेम आया ई इन ई ख़्याल सां आहिनि त हिकिड़ो त हुननि खे पंहिंजी सिंध धरती सां तमामु घणी मोहबत आहे ऐं सिंधी कल्चर खे जेको आहे वधीक प्रमोट करणु चाहिनि था सिंध खे वधीक प्रमोट करणु चाहिनि था असांजा जेके बि सिंगर्स आहिनि उन्हनि सां गॾु हिकिड़ो जॉइंट वेंचर करणु चाहिनि था कोलैबोरेशन करणु चाहिनि था गॾु मिली करे कमु करणु चाहिनि था जी अदा ॿियो कुझु चवणु चाहींदो अभी मुंहिंजी नंढड़ी आशा प्रेम भाउ खे ऐं अव्हांखे ऐं ॿियो बि भाउ अॼु शोएबी भाउ कोन्हे शोएबी भाउ जी अॼु तबियत ठीकु कोन हुई हिनजे करे अॼु न अची सघिया असां सां गॾु फ्रेंड्स आहिनि जी जी वालेकुम सलाम पंहिंजो ख़्यालु रखिजो थैंक यू सो मच फॉर कॉलिंग अल्लाह हाफ़िज़ जी प्रेम त पोइ हींअर छा था ॿुधायो जी हाणे सिंध आयो आहे त सिंध में सिंध जो ई कुझु ॿुधाईंदासीं बिल्कुलु चवंदा आहिनि वेस्टर्न कल्चर थी वियो आहे सिंधी हिंदी वधीक था ॻाइनि
पर हिकु साखी आहे, बैंड ऐं बाजा खूब वॼायो ऐं गिट मिट गाना गायो, यारो नचो कुॾो पर पंहिंजी बोली की न विसारियो, बोली की न विसारियो। सिंधी अभाणी बोली, मिठड़ी अभाणी बोली, सिंधी अभाणी बोली, मिठड़ी अभाणी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, ज़िंद जान तंहिं तां वारियां, जंहिंमें ॾिनी मूंखे बीगे में माहलोली, सिंधी अभाणी बोली, मिठड़ी अभाणी बोली, वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह। हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे, हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे, ज़िंदा तू सिंधी आई, ज़िंदा आ तुंहिंजी बोली, सिंधी अभाणी बोली, मिठड़ी अभाणी बोली, वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह, जिए मुंहिंजी सिंध मां त घुरियां पंहिंजी ज़िंद पंहिंजे अभाणे वतन तां, जिए मुंहिंजी सिंध मां त घुरियां पंहिंजी ज़िंद पंहिंजे अभाणे वतन तां, अभाणे वतन तां सिंध जे चमन तां, अभाणे वतन तां सिंध जे चमन तां, जिए मुंहिंजी सिंध मां त घुरियां पंहिंजी ज़िंद पंहिंजे अभाणे वतन तां, वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह। वाह वाह वाकई सिंधी वाह वाह। सॉरी एक्चुअल गलो जाम न न कोई मसलो न है, तो एतिरो भी गायो था तो माशाल्लाह ज़बरदस्त। प्रिंस भाई आप भी बहुत अच्छा प्ले कर रहे हैं माशाल्लाह। हाँ नहीं नहीं बहुत आला ज़बरदस्त। ही भी मतलब तव्हांखे गानो अट्रैक्ट करे पियो जी, हिन गाने भी तव्हांखे इलाही अट्रैक्ट कयो हाँ आहे। सिंधी अबाणी बोली जीए मुंहिंजी सिंध। एक्चुअली मां हिकु हंधि गोवा में शो हुयो असांजो क्रूज़ ते, ऐं सॼो सिंधी क्रूज़ हो, 2000 माण्हू आहे हुते सिंधी सभु, त हिते इहो गानो मां इहो कलाम ॻायां पियो, जीए मुंहिंजी सिंध मां त घुरियां पंहिंजी ज़िंद। त हुते हिकु 78 ईयर्स जा अंकल हुआ, चई ॾिया ॾिया। मां छा थियो अंकल? चई सिंध वियो आई? चई न पहिरियों थी अच पोइ इहो ॻाए। तॾहिं वरी मूंखे थोरो अञा एक्साइटमेंट थी त मां न वञा सिंधी। ऐं चङा मूंखे कमेंट्स बि ईंदा हुआ जॾहिं मां शोज़ वग़ैरह कंदो हुयुमि लाइव, ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते त तव्हां सिंध अचो सिंध अचो सिंध अचो। ऐं मूंखे ख़बर आहे त सिंध मां मूंखे जाम प्यारु मिलण वारो आहे। सही, न न बिल्कुलु मिलंदो इंशाअल्लाह। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। जॾहिं बि तव्हां ईंदा तव्हांखे उहा ई मोहबत, उहो ई वॉर्म वेलकम मिलंदो इंशाअल्लाह। ऐं हिन यकीन कयो हिन सिंध धरतीअ में, हिन जी मिट्टी में अलाही छा हिकिड़ो राज़ आहे, छा मतिलबु हिकिड़ी कुदरती शइ आहे, मूंखे पाण खे सम्झ में न ईंदी आहे। असां किथे बि हुजूं पर जॾहिं असां पंहिंजी सिंध धरतीअ ते वापसि ईंदा आहियूं न, असांखे हिकिड़ो सुकून मिलंदो आहे। इहा हक़ीक़त बैक टू पवेलियन। हा इहो सुकून मिलंदो आहे जी। ऐं तव्हांखे बि जॾहिं मोहबत थी वई, ऐं तव्हां जॾहिं घुमंदा, तव्हां जॾहिं मतिलबु ॿियनि शहरनि में बि वेंदा त तव्हांखे बि हिकिड़ी पंहिंजाइप फील थींदी। जी बिल्कुलु। ऐं तव्हां इहो ई चवंदा त मां एतिरो वक़्तु ॼण वक़्तु ज़ाया कयो। जी बिल्कुलु। छो न आयसि पहिरें? उहो हाणे खां ई लॻे थो। एक्चुअली तव्हांखे ॿुधायां न, मां
मार्च में अगरि जे मां अची हुजां त हींअर ॿियो ट्रिप हुजे। बस चवंदा आहिनि न त हर शइ में बहितरी हूंदी बहितरी हूंदी आहे, आहे, उहो शायदि वक़्तु तव्हांजे लाइ सही न हुयो, इन जे बिल्कुलु। करे ही वक़्तु तव्हांजे लाइ मुक़ररु कयो वियो हुयो अलाह जी तरफ़ां। सो हर शइ में अलाह जी भलाई हूंदी आहे, त वक़्त खां पहिरियों त का शइ थी कोन थी सघे पई। ऐं ॿी ॻाल्हि इहा त उते बॉलीवुड में तव्हां गाना बि ॻाया आहिनि? न, बॉलीवुड में मुंहिंजो पहिरियों डेब्यू थींदो। अच्छा, पहिरियों डेब्यू अञा हाणे 2023 में। थींदो। त हा, तव्हां मां पहिरियों बॉलीवुड में बैकग्राउंड म्यूज़िक ॾिनी आहे, फॉली जंहिंखे चवंदा आहिनि, जीअं त कबूतर जो आवाज़ु थियो, दरवाज़ो खुलण जो आवाज़ु थियो, इहे सभु मुंहिंजो। पर हिकिड़ो ड्रीम हूंदो आहे न, तव्हां मतिलबु अहिड़े हिकिड़े मुल्क में ड्रीम त रही जाम करे, हूंदा आहिनि, पर इंसान जो हिकिड़ो ड्रीम हूंदो आहे। अगरि मां जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयां, जेकॾहिं मां उते रहंदी कई हुजां हा, या मां उते पैदा थियां, त मुंहिंजो वॾे में वॾो ड्रीम इहो ई हुजां त मां बॉलीवुड जॉइन कयां। जी। तव्हां उते रही करे ऐं पोइ तव्हां मतिलबु प्लेबैक सिंगिंग उते छो न कई? न, प्लेबैक में मां जाम ट्राई कई, मूंखे मुंहिंजा चङा कंपोज़िशन चोरी थी विया। मूंखे हिन टाइम ते ख़बर न हुई त इन खे कॉपीराइट कराए पोइ वञिबो आहे म्यूज़िक डायरेक्टर वटि। त कुझु गाना मां कंपोज़ करे वेंदो हुयुमि, पोइ चोरी थींदा हुआ, एॾी लिंक न हुई। ऐं बॉलीवुड में लिंक बिना कमु न आहे। तव्हां अगरि नवां आहियो त तव्हां वटि जेतिरो बि टैलेंट आहे, उहो टैलेंट तव्हांजो खणी सघंदा आहिनि, बाक़ी तव्हांखे न खणंदा उहे। त बॉलीवुड हिकु अहिड़ी इंडस्ट्री आहे, बट हा, हाणे मुंहिंजी लिंक थोरी सुठी थी वई आहे, त धीरे धीरे बसि हाणे मां 2023 में बॉलीवुड में ॾिसणु ईंदुमि तव्हांखे। इंशाल्लाह। कॾहिं डिसहार्ट थिया तव्हां, मतिलबु जॾहिं अहिड़ा कुझु सीन्स तव्हां सां पेश आया, तव्हांजा कंपोज़िशन्स जेके बि हुयूं, जीअं कॉपीराइट जो चक्कर हूंदो आहे, त तव्हां कॾहिं डिसहार्ट थिया त यार मां एतिरी महिनत कयां थो, उन खां बावजूद बि मूंखे इहो रिज़ल्ट नथो मिले? ऑफकोर्स थींदो आहे। कोई अहिड़ो पॉइंट जिते तव्हां बसि चयो हुजे त बसि हाणे मां म्यूज़िक इंडस्ट्री छॾियां थो? न, इहा कॾहिं न आयो। अच्छा, इहा शइ कॾहिं न थी। मूंखे ईअं लॻंदो आहे त भले ठीकु आहे, जे उहो चवंदा आहिनि न, अंडे चोरी होने से मुर्गिया बांझ थोरी हो जाती है। सही। त मूंखे ईअं लॻंदो आहे त मुंहिंजा गाना भली चोरी थी वञनि, मां ॿिया अंडा पैदा कंदुमि। सही ॻाल्हि आहे। ऐं धीरे धीरे मां ॿिया बि कुझु कलाम्स वग़ैरह कॉपीराइट करे रखिया आहिनि, जीअं तव्हां चओ था न रिवील न कंदा, तॾहिं मां थोरो इहो बचाए रखियो आहे, छो त मां हाणे कॉपीराइट करणु शुरू करे छॾियो आहे। पहिरां मुंहिंजी चैनल ते कॉपीराइट्स न हुआ मूं वटि पंहिंजा, बट हाणे मां रजिस्टर कराए छॾियो आहे, ट्रेडमार्क कराए छॾियो आहे, हुनजी वेबसाइट ऑन करे छॾी आहे मां। ऐं धीरे धीरे जीअं तव्हां मूंखे ॿुधायो त ॿियो हिकु प्रोजेक्ट अचे थो, जीअं द कोक स्टूडियो आहे, जी, तीअं ई मां द सिंधी स्टूडियो शुरू करे चुको आहियां, जंहिंमें 8-10 सॉन्ग्स मां रिलीज़ बि करे चुको आहियां। पर मां चाहियां थो हुन में ॿिया बि हाणे कलाकार मूंसां गॾु जुड़नि, बिकॉज़ मां अकेलो ख़ाली हुते कमु करणु नथो चाहियां। ऐं सॼी लाइव म्यूज़िशियन्स आहिनि मूं वटि, ऐं सॼो लाइव थींदो आहे। त मां असांजे इंडिया जे कलाकारनि खां जेका ॾिसनि था उन्हनि खे बि चवंदुमि त हाणे जल्दी जॉइंट कयो असांखे, सॼो स्टूडियो रेडी आहे। ऐं हितां जा बि कलाकार पोइ जॾहिं नेक्स्ट ट्रिप कयां त उन सॉन्ग्स ते बि कुझु कमु कयूं। ज़रूरु ज़रूरु। हिते पाकिस्तान अचण खां पोइ तव्हां कंहिंखे कॉन्टेक्ट कयो, मतिलबु जेके बि असांजा सिंधी फ़नकार आहिनि? सिंधी फ़नकारनि में चङा मूंखे फ़नकार सुञाणनि, जीअं मास्टर असांजा मुमताज़ लाशारी साहिबु मूंखे सुञाणंदा आहिनि, पोइ शमन अली सर असांखे सुञाणींदा आहिनि, पोइ सनम मारवी मैम, इन्हनि सभिनि सां कॉन्टेक्ट आहे। सही। पर मां जीअं तव्हांखे ॿुधायो न, त सभिनि खे सरप्राइज़ ॾिनी आहे। अच्छा। अची करे अञा कंहिंखे ॿुधायो न आहे। अॼु सुबुह जो ई मां पंहिंजे फेसबुक ते, हाणे सभिनीनि तव्हांखे ॾिसी छॾियो, इहो सरप्राइज़ हिते जेको आहे न ख़तमु थी वियो। अॼु सुबुह जो ई शॉक थी विया हूंदा त प्रेम हिते छा थो करे। अॼु सुबुह जो ई मां पंहिंजे फेसबुक ते अपलोड कयो आहे पंहिंजो फ्लायर। सही। त हुन में डेट न लिखियलु आहे, हुन में बसि कमेंट आया आहिनि कब आ रहे हो, पोइ मां हुननि में लिखियो आहे त इन कराची। त बसि अॼु रिवील थी वियो तव्हांजी चैनल जे थ्रू। ज़बरदस्त। हिते ब्रेक वठंदासीं, ब्रेक खपे ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कयूं। जी व्यूअर्स, आई होप त तव्हां एंजॉय कंदा हूंदा। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे जो शो पसंदि ईंदो हूंदो। जल्दी जल्दी सां कॉल्स कयो ऐं तव्हां प्रेम सां ॻाल्हाए सघो था। कोई सवाल तव्हांजे माइंड में आहे त तव्हां उहो बि करे सघो था। ऐं माशाल्लाह सां प्रिंस एजाज भी इससे गद आयन, माशाल्लाह बहुत अच्छा प्ले कर रहे हैं आप भी। और कैसा लग रहा है आपको हमारे साथ, ये बताइए ज़रा।
बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है। अच्छा लग रहा है? एनवायरनमेंट भी चेंज हो गया है जी। बिल्कुल ही, और आप तो माशाल्लाह बहुत अच्छा गा रहे हैं। हाँ। और ये माशाल्लाह एक होता है ना कि मतलब जैसे सिंगर्स का पता होता है, उनके माइंड का पता होता है कि जैसे अभी क्या उन्होंने गाना है, एक केमिस्ट्री मैच होती है म्यूजिशियन और सिंगर की, और माशाल्लाह से ये आपको उसी वक्त बता रहे हैं और आप प्ले कर रहे हैं, तो ये भी बहुत बड़ी बात है। थैंक यू। नहीं माशाल्लाह, ऑल द बेस्ट टू यू। प्रेम, जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हां माशाल्लाह एक्टिंग भी कई आहे, जी त उहो थोरो ॿुधायो त एक्टिंग त ड्रामाज़ में कई आहे या कोई इतफ़ाक़ थियो मूवी जो, या मतलब एक्चुअली जीअं तव्हां ॻाल्हि कई न स्ट्रगल, त बॉम्बे मां वेंदुमि, मां रहंदुमि सूरत खां बॉम्बे 3-3.5 कलाक आहे, पर जीअं स्ट्रगल करणी हूंदी आहे न त कुझु त खपे खाइण लाइ रहण लाइ। सही। त मां सोनी टीवी ते क्राइम पेट्रोल ते कॾहिं डॉक्टर कॾहिं विलन, इहे सभु 2-2 हज़ार में 2 मिंट 3 मिंट, भई या कंहिंखे रस्तो ॿुधाए छॾियो कंहिं बि ड्रामे में, त इन टाइप जा मां एक्टिंग शुरू कई। पोइ मां ड्रामा जाम कंदो हुयुमि गुजराती में, पति थियो या पति कयो, उनजा मां 25 अलॻि अलॻि मां उनजा एपिसोड्स कया आहिनि। मीन्स के जेको घोटु थियो ख़तमु थियो, हुन में मेन लीड हुयुमि मां, त उहो मां उतां खां शुरू कई जर्नी मुंहिंजी। त पैसनि जे लाइ मां इहो ड्रामनि में मां कमु कंदो हुयुमि, क्राइम पेट्रोल ऐं इहे सभु जेका सीरियल्स ईंदा आहिनि तव्हां ॾिठा हूंदा, त बसि हुन में कॾहिं पुलिस वारो थी वियुमि, कॾहिं वकील थी वियुमि, कॾहिं डॉक्टर थी वियुमि, 2-3 मिंट जा रोल हूंदा आहिनि। सही जी, त बसि इहा आहे। बाक़ी एक्टिंग में मूंखे एॾो इंट्रस्ट न बि न आहे। अच्छा। हाँ, सिंगिंग में प्रॉपर सिंगिंग ऐं कंपोजिशन म्यूज़िक में ॾाढो इंट्रस्ट आहे। सही। त पोइ उन शइ खे तव्हां कंटिन्यू अॻिते पाण ई न कयो, या वरी जेको आहे? न, मूंखे रोल्स ईंदा हुआ, पर इहे ई सभु रोल्स ईंदा हुआ मूंखे। मां चाहींदो हुयुमि त अच्छा मूंखे मिले त लीड मिले न, कुझु 15 मिंट 20 मिंट कुझु, सही ठीकु आहे, पर 2 कलाक जी पिक्चर में 5 मिंट त मिले। सही। ऐं 2-3 मिंट में छा थींदो आहे, ऐं पर डे ते हूंदो हुयुमि मां, त बसि अञा उन में अञा थॉट्स न आहे मुंहिंजो, अञा उते वञण जो वीचार न आहे एक्टिंग में। ऐं मां ॾिठो आहे जेका सिंगर्स एक्टिंग कंदा आहिनि पोइ फेल थींदा आहिनि, त मां सिंगिंग में ई बराबरि आहियां। न त ईअं बि हूंदो आहे त जेको जंहिं फील्ड में एक्सपर्ट हूंदो आहे उनखे उहो ई कमु करणु जी घुरिजे। बिल्कुलु। ऐं तव्हां हर शइ में पंहिंजो पाण खे डिवाइड करे चईंदा त पोइ तव्हां पंहिंजे कम सां इंसाफ़ न करे सघंदा। बिल्कुलु, छो त एक्टिंग में छा हिकु फोकस खपे, जंहिं बि कैरेक्टर में वेहण लाइ 2-3 ॾींहं 4 ॾींहं पंहिंजे पाण खे कमरे में बंदि करे आईने जे साम्हूं उन कैरेक्टर खे पंहिंजे पाण जे अंदरि विझणो, त उहो ॾाढो डिफिकल्ट थी वेंदो आहे। एक्टिंग ख़ैर ॾाढी ॾुखी शइ आहे। मां पास्ट में मां पाण बि एक्टर रही चुकी आहियां, मां पाण बि एक्टिंग कई आहे, पर मां इहो ज़रूरु तव्हां खां पुछंदसि त हिते असांखे ख़बर आहे त हिते एक्टिंग करणु केॾो ॾुखियो कमु आहे, ऐं स्क्रिप्ट यादि करणु, डायरेक्टर जा दड़का खाइणु, लोकेशन्स, आउटडोर्स, हर शइ जी असांखे ख़बर आहे। तव्हांजो एक्सपीरियंस मां पुछणु चाहींदसि त उते मतिलबु कीअं तव्हां एक्टिंग कंदा आहियो, कहिड़े तरीक़े सां तव्हां स्क्रिप्ट यादि कंदा आहियो, डायलॉग्स या जेको बि तव्हांजो एक्सपीरियंस आहे? ड्रामो त यादि करे ई वञिणो पवंदो आहे, छो त हुते रिटेक न हूंदो आहे। ओए होए, हलो इहो असांखे हिते थोरो चांस मिलंदो आहे रिटेक जो। हा, छो त जॾहिं लाइव ड्रामा हूंदा आहिनि असां वटि ऑडिटोरियम में, उहो 5-5 6-6 ॾींहं रिहर्सल हलंदी आहे हुनजी कंटिन्यू। ऐं जीअं तव्हां चयो डायरेक्टर दड़का, हुते त दड़का त ख़ाली न ॾींदा आहिनि, खाधो पटी छॾींदा आहिनि, ऐं लिटरली हुन कैरेक्टर खे महसूसु कराईंदा आहिनि। त भई अगरि कोई मुजरिम आहे त हुनखे अहिड़ो ठाहे छॾींदा आहिनि, उहो पंहिंजे पाण खे सम्झंदो आहे त मां सच में मुजरिम आहियां, छो त ड्रामे में रियल खपंदो आहे, छो त तव्हांजे साम्हूं आहे, स्क्रीन ते त तव्हां रिटेक कंदा आहियो। त मां उतां शुरू कयो। बाक़ी जीअं तव्हां चयो त स्क्रीन ते त कोई एॾो इशू न ईंदो आहे। हाणे जॾहिं तव्हां फर्स्ट टाइम कैमरा फेस कयो त तव्हांजी छा कंडीशन हुई, मतिलबु छा? न, मां पैकअप चई छॾियो हुयो जॾहिं फर्स्ट टाइम मां कैमरे ते आयुमि त मूंखे सर चयो ईअं डायलॉग करना है। मां ठीकु है सर। मां हुते वियुमि त मूंखां उहो अखर ई न निकितो। मूंखे एक्चुअली सीन ॾिनो त मूंखे थोरो घबराइणो हुयो। अच्छा। त पाणी जेको आहे, हीअं जेका पाण पाणी पीअंदा आहियूं त जीअं ॾकी ईंदो आहे इंसानु, पोइ पसीनो थींदो आहे, पोइ ईअं कंदा आहिनि, हीअं कंदो आहे, त थियो ई न मूंखां। छो त मां एॾा दफ़ा प्रैक्टिस कई न हिन जी, पोइ उहो बसि ख़तमु थी वियो, उहो थियण ई बंदि थी वियो। त मूंखे बसि पैकअप कराए छॾियऊं। वरी पोइ उन्हनि ई मूंखे ॿियो हिकु एक्ट ॾिनऊं, त हुन में फेल थियुमि। त ईअं मां फेल जाम थियो आहियां पहिरियों। त पहिरें दफ़ो जेको तव्हां कैमरा एक्सपीरियंस आहे ॾाढो बैड रहियो मुंहिंजो। हा,
म्यूज़िक एक्सपीरियंस ज़बरदस्त रहियो पहिरें ॾींहं ते, छो त मां नर्वस न हुयुमि उन ॾींहुं, पहिरियों दफ़ो ॻायां पियो, हेॾा माण्हू ऐं मां कंहिंखे सुञाणा न, जंहिं वटि असां शोज़ करणु वियासीं उते मां कंहिंखे सुञाणा न, सॼी नई ऑडियंस हुई ऐं ज़बरदस्त शो रहियो असांजो, त उहो म्यूज़िक एक्सपीरियंस सुठो रहियो मुंहिंजो। ज़बरदस्त। अच्छा, इहो ज़रूरु असांखे ॿुधायो त तव्हां प्रैक्टिस रियाज़ जंहिंखे असां चवंदा आहियूं उहो केतिरो कंदा आहियो ऐं छा कहिड़े कहिड़े वक़्तु कंदा आहियो? रियाज़ हाणे त टाइम मूंखे मुंहिंजो फिक्स न आहे, मां पिछलनि 3-4 महीननि खां रियाज़ न कयो आहे हींअर कंटिन्यू, ऐं असांखे चवंदा आहिनि त रियाज़ राज कराईंदो आहे, रियाज़ खे तव्हां अगरि हिकु ॾींहुं छॾो था त रियाज़ तव्हांखे 10 ॾींहं छॾंदो आहे। सही। पर मां हीअं 3 महीननि खां थोरो अलॻि ई हिकु पंहिंजा इशूज़ हलनि पिया हुन में हुयुमि, बट उहो सभु सॉल्व थी विया हाणे, तॾहिं मां वरी हितां खां इंडिया खां सिंध आयुमि। त रियाज़ आहे मूंखे रियाज़, मां तव्हांखे ॿुधायां हिकु इंटरव्यू ॾिसां पियो मां लता जी जो, 4:45 लॻे मंझंदि जो हिन जे घर कोई विया तो रियाज़ पिया कनि, त लता जी खां कंहिं पुछियो त तव्हां ॻाइणु बंदि करे छॾियो आहे, सभु बंदि करे छॾियो आहे, तव्हां रियाज़ था कयो? त उन्हनि ईअं चयो त हे मुंहिंजो ब्रेकफास्ट आहे, हे मुंहिंजो लंच आहे, हे मुंहिंजो डिनर आहे। पोइ मां पंहिंजे पाण खे आईने में ॾिठो त तूं त हाणे ॻाईं बि थो, पोइ रियाज़ छो न? हाणे रियाज़ कंटिन्यू कयो आहे सिंध अचण खां पहिरियों, हाणे रियाज़ कंटिन्यू आहे असांजो, सुबुह जो रियाज़ थींदो आहे, शाम जो रियाज़ थींदो आहे, अलॻि अलॻि रियाज़ चालू आहिनि हींअर। कोई अहिड़ो पोएट उतां जो जंहिंखे तव्हां वधीक ॻायो हुजे? ढोलण राही सिंधियुनि में मां वधीक ॻायो आहे। अच्छा। ढोलण राही सर जा ज़बरदस्त कलाम आहिनि नियाणियुनि जे मथां, हिकु उन्हनि जो कलाम आहे, न्याणी निमाणी सदा बाग़माणी, तोखां सदाई धणी थींदो साईं, मुंहिंजी न्याणी निमाणी सदा बाग़माणी, पोइ वेस वॻा कहिड़ा बि पायूं आयूं असीं लासानी, देश नगर कहिड़ो बि वसायूं असल सिंध जा स्थानी, कहिड़ी बि ॿोली ॻाल्हायूं हिंदी अंग्रेजी जानी, वापार में अवल सदायूं वक़्त ते ॾियूं कुर्बानी, पोइ बि दिलि आहे सिंधी जानी। त उन्हनि खे मां जाम ॻायो आहे। ऐं हितां कोई सिंधी पाकिस्तान जो कोई पोएट जंहिं तव्हांखे मतिलबु ऑफर कई हुजे त असांजो ही कलाम आहे या ही? हा, मूंखे नाला यादि न आहिनि। अच्छा। ईंदा आहिनि कमेंट्स व्हाट्सएप ते या फेसबुक ते मैसेंजर ते, त हे असांजो कलाम आहे, असांजो कलाम आहे, ॻाइजो हे ॻाइजो, पर टाइम न मिलियो आहे। अच्छा। बट हा ॻाईंदुमि सही, हाणे आयो आहियां हिते त कुझु न कुझु कुझु ईअं बि थींदा आहिनि न, कुझु अहिड़ा मतिलबु सॉन्ग्स हूंदा आहिनि जेके अट्रैक्ट कंदा आहिनि ऐं तव्हां उन्हनि खे रखी छॾींदा आहियो त ही मां जॾहिं मतिलबु सही वक़्तु आयो त पोइ मां हिनखे ज़रूरु कंपोज़ कंदसि, हिन ते ॻाईंदसि, कमु कंदसि, कुझु अहिड़ा आहिनि? हा, हीअं जेको नओं प्रोजेक्ट अचे थो उहो मां 2 सालनि खां कंपोज़ करे रहियो हुयुमि, 2 सालनि खां, बट फाइनली थी वियो। त अहिड़ा कुझु 2-3 ॿिया बि आहिनि कंपोजिशन्स मुंहिंजा जेका बसि हिन डिसंबर ताईं मूंखे रिलीज़ करणा आहिनि, छो त असां वटि हींअर 27 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन पियो थिए, जंहिंमें सॼी दुनिया मां सिंधीस अची करे शिरकत कंदा, जंहिंमें सिंध मां बि कुझु अचनि था, ऐं इहो हर साल आउट ऑफ कंट्री थींदो आहे, फर्स्ट टाइम इंडिया में थो थिए। सही। त उते जी सॼी निज़ामत मुंहिंजे मथां आहे। सही। त उते बि कुझु असां उन्हनि जे लाइ बि कंपोज़ करे रखियो आहे, उन्हनि जी एड वग़ैरह लाइ, त उहे असांजा डॉक्टर पीतांबर पीटर दलवानी सर आहिनि जेका अफ्रीका में रहंदा आहिनि, त उहो बि सिंधियुनि खे गॾु करण जे लाइ जाम कोशिशि करे रहिया आहिनि। असांजे सिंध मां बि कुझु माण्हू अचनि उते, गेट टुगेदर थिए, जंहिंमें बिज़नेस मीटिंग्स बि आहिनि कुझु, ऐं कुझु म्यूज़िकल बि आहे, फोक आहे, बसि चालू आहे कमु। सही। तव्हां उते जेके बि गाना परफॉर्म कया आहिनि पंहिंजी उते कंट्री में, त उहे घणो करे फोक ई कया आहिनि या मिक्स कुझु कयो आहे? न, फोक बि कयो आहे, वेस्टर्न बि कयो आहे। फोक त एक्चुअल मां न ॻाईंदो आहियां एॾो, मूंखे फोक ॿुधणु वणंदो आहे, बट मुंहिंजो आवाज़ु जेको आहे उहो वेस्टर्न ते ॾाढो हैरियल आहे। अच्छा। त अगरि जे मां फोक ॻायां बि थो त साम्हूं वारे खे वेस्टर्न ई लॻंदो, त पोइ मां मूंखे जेका शइ ख़बर आहे उहा शइ पोइ मां उहो ई कंदो आहियां। कॾहिं तव्हांजी दिलि न थी त मां फोक ते थोरो कमु कयां, थोरी प्रैक्टिस कयां ऐं मूंखे इहो ॻाइणु घुरिजे, अगरि मूंखे पंहिंजी सिंधी ऑडियंस खे कैप्चर करिणो आहे या पंहिंजी सिंध धरती खे मतिलबु रिप्रेज़ेंट करिणो आहे त? न, हर कंहिंजो पंहिंजो हिकु जॉनर हूंदो आहे। जीअं अगरि कोई सूफ़ी गायक आहे या गज़ल गायक आहे, उनखे तव्हां अगरि ढांचक ॻाईंदे ॿुधंदव तव्हांखे न वणंदो, तीअं मुंहिंजो गलो बि हिकु सेट आहे, त मूंखे वेस्टर्न, सेमी क्लासिकल इहो मां ॻाईंदो आहियां। फोक ते जॾहिं मां कोशिशि बि कंदो आहियां ऐं फोक ॻाईंदो बि आहियां त माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे त वेस्टर्न थो ॻाए,
अच्छा हाँ ऐं ऐं मूंखे इहो सूफ़ी- फील थींदो आहे तॾहिं पोइ मां फोक ते थोरो घटि ऐं सूफ़ीनिज़म ते कुझु कमु हाँ कयो सूफ़ी ॻाईंदो आहियां मां थोरो सूफ़ी आहे पर सूफ़ी फोक न आहे फोक हिकु अलॻि शइ हा थी वई बिल्कुलु आहे उहो हिकु मथे वारे खां मिलण जो हिकु रस्तो आहे फोक हाँ सूफ़ी में मां कोशिशि कयां पियो जी कुझु इंस्ट्रूमेंट्स वग़ैरह जेके तव्हां प्ले कंदा हुजो हाँ मां गिटार प्ले कंदो आहियां माउथ ऑर्गन प्ले कंदो आहियां ऐं हींअर सिखां पियो सैक्सोफोन धीरे धीरे कोशिशि कयां पियो ऐं मां ॾिठा आहिनि मां चयो सिंधी कोई अहिड़ो आर्टिस्ट हुजे जेको स्टेज ते पाण वॼाए ऐं ॻाए वाह त मां पंहिंजे पाण खां ई शुरूआति कई आहे ज़बरदस्त त उहो सैक्सोफोन खां ई तव्हां स्टार्ट कंदा जी हिते अगरि कोई शो थिए थो त गिटार खां कंदुमि अच्छा जी अॼु ताईं मां गिटार लाइव शो में पाण न वॼायो आहे पर हा म्यूज़िशियंस हूंदा आहिनि म्यूज़िशियंस बैकअप ते हूंदा हा आहिनि पर हिते कुझु प्रैक्टिस करे उहो शुरू करिणो आहे हितां खां उहो ट्रेन शुरू करिणो आहे मूंखे फ्लूट वग़ैरह जीअं थी वियो या फ्लूट खे त सिखण में ई 3 साल लॻंदा आहिनि मुश्किल आहे मुश्किल आहे मुश्किल आहे फ्लूट जाम करी आहे हारमोनियम वग़ैरह प्ले करे वेंदा जी आहियो हारमोनियम प्ले कंदा उन ते आहियूं रियाज़ कंदा हूंदा रियाज़ दोनों उन ते ई जे कंदा करे त आहियूं हा हाँ हारमोनियम प्ले करे ईंदा आहियूं बाक़ी इंस्ट्रूमेंट ड्रम्स मां वॼाए ईंदो आहियां ढोलक वॼाए ईंदो आहियां तबला मूंखे अञा सेट न आहिनि हथनि ते ढोलक वॼाए ईंदो आहियां सही कोई अहिड़ी ख़्वाहिश त मां हितां पाकिस्तान मां कोई अहिड़ो इंस्ट्रूमेंट वठी वञा ऐं जेको मां उते प्ले कयां सारंगी इहे मां ॿुधो आहे हिते जेका सारंगी हिते जे वुड खां ठहंदी आहे उनजो जेको आवाज़ु आहे उहो ज़बरदस्त आहे सारंगी आहे मुंहिंजो थॉट त हितां वठी वञा इंशाल्लाह इंशाल्लाह हिते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम आपे कीअं आहियो बिल्कुलु ठीकु ठाक केरु पियो ॻाल्हाए भेण आपे मां आमना पई ॻाल्हायां जी आमना कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो आपे तव्हां सुञातो बिल्कुलु सुञातो आमना कीअं आहियो आपे मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां कीअं आहियो हेॾनि ॾींहंनि खां पोइ कॉल कई आहे आपे मुंहिंजी तबियत सही न हुई इन करे ओहो छा थी वियो बसि कलियुनि में सूर हो अरे ख़्यालु कयो न खटियूं शयूं थधियूं शयूं न खाओ ऐं मौसम बि अजीब आहे हुनजे करे बि ॿारनि खे इहो प्रॉब्लम थिए थो बसि ईअं ई मूंखे थींदो आहे न न ख़्यालु कयो बाबा हिनजो तमामु घणो ख़्यालु कयो अॼु आमना छा था ॿुधायो असांखे मां पहिरीं सर सां ॻाल्हाईंदमि जी जी ॻाल्हायो ॻाल्हायो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर कीअं आहियो मां ठीकु आहियां तव्हां कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआउनि तव्हां ॿुधायो जी बिल्कुलु ठीकु सर मां तव्हांखे ॿुधायां त आमना माशाल्लाह सां असांजी सिंध जी न्याणी आहे ऐं ॾाढी सुठी सुरीली आवाज़ु आहे आमना जी क्या बात। ऐं आमना मुंहिंजे ख़्याल सां हीअं 9-10 सालनि जी आहे ऐं मतिलबु आमना प्रॉपर सिखिया न वरिती आहे ओके गॉड गिफ्ट आहे गॉड गिफ्टेड आहे जी आमना जी त पोइ हाणे कुझु ॿुधाईंदा तव्हां असांखे हेॾी तारीफ़ तव्हांजी मां ॿुधी सर सज्जाद अली जो गीत ॿुधाईंदमि ॿुधायो ॿुधायो हाथ खोले न तेरिया याद आने आ मिले सजना पर याद आने हाथ खोले न तेरिया याद आने सजना पर याद आने तेरे खातिर गलियां रुल गईयां दुनिया नूं दीवाना लग्या तू ना बिछड़ के मिलिया चन सजना तस्वीर बना को मैं तेरी जीवन का बहाना लग आए तू न बिछड़ के मिलिया चल सजना सदा जमाना लग आए तेरे ही
हिजर दी कोई मिसाल नहीं, एक तो जो मेरे नाल नहीं, तेरे हिजर दी कोई मिसाल नहीं, एक तो जो मेरे नाल नहीं। वाह आमना, वाह जबरदस्त। दुनिया नु दीवाना लभ्या तू न विसर के मिलिया जन सजना सारा जमाना लभ्या जबरदस्त आमना, जबरदस्त, माशाअल्लाह, ॾाढी प्यारी तव्हां असांखे गज़ल ॿुधाई। आपी जी आपी अॼु मुंहिंजा सब्सक्राइबर 1000 थी विया आहिनि। अरे माशाअल्लाह, कॉन्ग्रेचुलेशंस। थैंक यू सो मच। थैंक यू आमना, पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं ईअं ई प्रैक्टिस कंदा रहो ऐं ईअं ई जेको आहे अल्लाह साईं तव्हांखे कामयाबु करे। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी तव्हांखे कीअं लॻो हिननि जो आवाज़? ज़बरदस्त टैलेंट आहे सिंध में, पाकिस्तान में ज़बरदस्त टैलेंट आहे। मां सर्च कंदो रहंदो आहियां जेॾी महिल ट्रैवलिंग ते हूंदो आहे न, त यूट्यूब ते मां ॾिसंदो आहियां हींअर सिंध जा जाम जीअं यंगस्टर्स आहिनि, उहो टैलेंट जाम आहे। बिल्कुलु आहे, फैसिलिटीज़ एतिरियूं न आहिनि, पर ही उहे ॿार आहिनि जिन खे वाक़ई अल्लाह साईं पाण उन्हनि जे आवाज़ में हिकिड़ो जादू ॾिनो आहे। इन्हनि खे फैसिलिटीज़ जी ज़रूरत बि न आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे केॾी केॾी महिल, छो त हिन टाइप जा आवाज़ तव्हां जीअं तव्हां ॻाल्हि कई त कुझु सिखिया कोन्हनि ऐं मुर्खियूं ज़बरदस्त, मूंखे जाम वणियो हुननि जो आवाज़। न न माशाल्लाह, हीअ त हिकिड़ी माशाल्लाह हिकिड़ी तव्हां अञा कॉलर असांजी ॿुधी आहे ऐं हिकिड़ो ॿियो ॿारु आहे, उहो हुनजो ज़ैन नालो आहे, उनजी बि ॾाढी मिठी आवाज़ आहे। इलाही ॿार आहिनि, टैलेंट जाम आहे असां वटि हिते सिंध में, पर ॻाल्हि उहा ई आहे त फैसिलिटीज़ कोन्हनि के या वरी कुझु परमिशन्स जा मसइला हूंदा आहिनि। तव्हां कॾहिं ईअं ॿारनि खे कॾहिं ट्रेनिंग ॾिनी या ॿारनि खां कॾहिं तव्हां कुझु परफॉर्म करायो? हा, परफॉर्म करायो, ट्रेनिंग मां कॾहिं कान ॾिनी आहे। अच्छा। छो त मां अञा पंहिंजे पाण खे न सम्झो आहे त मां कंहिंखे ट्रेन कयां। पहिरियों मूंखे लॻंदो आहे मां त ट्रेन थियां। सही। त म्यूज़िक हीअं आहे, इहा कॾहिं ख़तमु थियण वारी न आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं थींदी बि न। सही। त मां अञा कंहिंखे हा परफॉर्मेंस करायूं आहिनि जाम असां स्कूल्स में, सिंधी स्कूल्स में, त उन्हनि खे सेखारींदा हुआसीं त हे कलाम ॻाइजो, तव्हां हे कजो। सही। त इहो कमु कयो। ज़बरदस्त। बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। जी केरु पियो ॻाल्हाए भाउ? मैं नूर तहीम एडवोकेट बात कर रहा हूँ, खानपुर डिस्ट्रिक्ट रहीमयार खान से। जी जी सर, कैसे हैं आप? ठीक हैं जी अल्हम्दुलिल्लाह। अगर आपकी इजाजत हो तो मैं सरायकी में बात करूँ? सर आप सरायकी में बात करेंगे, मैं नहीं समझ पाऊंगी। अल्लाह अकबर। अच्छा ठीक है, तो फिर आपके जो मेहमान बैठे हैं, एक तो उनको मैं खुशामदीद कहूँगा। जी थैंक यू, थैंक यू। तो इनकी नज़र एक चंद अशार है, मैं इनकी नज़र करना चाहता हूँ। जी 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 जी। कि इतना न रुस जो तेरे मनेवे दी मेड़ विच, कसमे दा एतबार मेरे दिल तू लै वञे, एक बार रज के रोवूं ते रोंदे निखड़ वञूं, वल ना मिलूं त हंज दा रिश्ता त रह वञे। बहुत मेहरबानी। थैंक यू सर, थैंक यू सो मच। और बहुत अच्छा लगा कि आपने हमें सरायकी में कोई शेर सुनाया जो मुझे, सॉरी माजरत के साथ नहीं समझ में आया, क्योंकि मुझे सिर्फ सिंधी समझ में आती है और दूसरी लैंग्वेजेस इतनी समझ में नहीं आती। तव्हांखे बि न आई हूंदी सम्झ में सरायकी? सरायकी मूंखे थोरो मथां वेंदी आहे। हा न, कॾहिं ॻाल्हाई बि त न हूंदी? न, असां वटि आहे आहे ई न तव्हां वटि त हुते। ईअं ॿुधो आहे त सरायकी पंजाबी ऐं सिंधी मिक्स आहे। मुल्तानी सरायकी डिफरेंट आहे, सिंधी सरायकी डिफरेंट आहे, पंजाबी वरी डिफरेंट आहे। ॿुधो आहे जाम सिंधी सरायकी ऐं इहे सभु सरायकी सॉन्ग्स त ॿुधाई हूंदा। सॉन्ग्स ॿुधाइनि पर सम्झ में न ईंदो आहे। म्यूज़िक जे लाइ ॿुधंदो आहियां त उन्हनि जी म्यूज़िक हिकु, उन्हनि जी बि अलॻि रंग आहे, उन्हनि जो अलॻि ई ख़ुशबू आहे उन्हनि जो, त उहो ॿुधणो पवंदो आहे। अच्छा, तव्हां केतिरी लैंग्वेजिस में गाना ॻाया हूंदा? मां गुजराती में ॻायो आहे, तमिल में मां गानो ॻायो आहे, पर मूंखे अञा ताईं ख़बर न आहे मां छा ॻायो आहे, छो त मां लैंग्वेज जो कॾहिं सिखी न आहे न। ख़ाली स्टूडियो में वियमि, म्यूज़िक डायरेक्टर चई आपको ऐसा गाना है, मां मराठी ॻाई आहे। अच्छा। ऐं सिंधी ऑब्वियसली हाणे सिंधी ॻाई आहे, ऐं हिंदी उर्दू। हिंदी उर्दू वारो जो कॉन्सेप्ट आहे बेसिकली आहे त उर्दू आहे, पर हुननि जी लिखाई डिफरेंट हूंदी आहे।
हा लिखाई डिफरेंट आहे सेम शइ त तव्हांखे जेको आहे ॿई पढ़ण में ईंदो हूंदो ज़ाहिर आहे? न मूंखे हिंदी पढ़ण में ईंदी आहे अच्छा ऐं उर्दू? संस्कृत ईंदी आहे मूंखे संस्कृत में मां MA कई आहे मूंखे मेन त संस्कृत ईंदी आहे ऐं संस्कृत मां वरी ॿी भाषाऊं निकिरंदियूं आहिनि जंहिंजा 6 डायल्स आहिनि सही त उहे ईंदा आहिनि ऐं संस्कृत मां उर्दू बि सम्झ में अची ईंदी आहे मूंखे बट हा उनजी लिखाई मूंखे न ईंदी आहे जीअं चवंदा आहिनि सिंधीअ में 52 अल्फ़ाबेट आहिनि ऐं उर्दू में 29 आई थिंक जी त इहे सभु ख़बर आहे त कीअं आहे पर कॾहिं मां लिखी कान्हे सही इंग्लिश वधीक आहे हा ज़ाहिर आहे हा ठीकु इंग्लिश ठीकु त असां वटि वधीक इंग्लिश हलंदी आहे हा हा त हिते कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम केरु पियो ॻाल्हाए? मां ॻाल्हायां थो जी 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 मां बिल्कुलु ठीकु आहियां अॼु मूंखे सरप्राइज़िस पिया मिलनि। कौन बात कर रहा हूँ? हेलो मुझे पहचाने कौन बात कर रहा हूँ मैं? हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम अस्सलाम। हाणे मूंखे लॻे थो त मां सुञाणा थी जो भगल टुटल सिंधी सिर्फ़ु असांजो शानी भाई ॻाल्हाए सघंदो आहे। किरण द डॉन कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? कैसे हैं आप? ठीक है अब बस सिंधी ताजी एडी बगल टुटल अध समझ में ईंदी अध ईंदी कोन सिंधी ॻाल्हाए सघां थो मां कहिड़ी का ॻाल्हि कान्हे सिंधी ॻाल्हाए सघो था न सिंधी ॻाल्हायो बाबा सिंधी ॻाल्हायो सिंध में वेठा आहियो सिंधी ॻाल्हायो हलो सही आहे कीअं आहियो ठीकु आहियो दुआऊं तव्हां सभिनी जी किथे पिया था घुमो नज़र कोन था अचो स्टूडियो में आजकल थोरो वेकेशन में आया अच्छा जबरदस्त जबरदस्त जी प्रेम यस सर शानी भाई तव्हां हाँ शानी भाई तव्हां कीअं आहियो? अॼु मुंहिंजी इच्छा हुई तव्हां मिलंदा मूंखे बट तव्हां अॼु ॾिसनि जबरदस्त इंशाअल्लाह मुलाक़ात ज़रूर थींदी जल्द। जी बिल्कुलु बिल्कुलु शानी भाई त मिली करे कुझु नओं ठाहियूं असां कंसेप्ट ईअं उहा ई ॻाल्हि हले पई। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां असांजा महिमान आहियो बाबा बिल्कुलु तव्हां असांजा महिमान आहियो ख़ुशि हो इंशाअल्लाह। थैंक यू सो मच फॉर कमिंग। थैंक यू सो मच शानी भाई। जी शानी भाई और कुछ कहना चाहेंगे? बस बहुत सारी दुआएं आप लोग के लिए बहुत अच्छा प्रोग्राम माशाल्लाह चल रहा होता है और आप तो माशाल्लाह वैसे ही डॉन है हमारी। थैंक यू इसी तरह से मुस्कुराते रहें और एडी शर्मा गॉड ब्लेस यू आपकी पूरी टीम के लिए। थैंक यू सो मच थैंक यू शानी भाई ख्याल रखिएगा अल्लाह हाफिज़। ऐं माशाल्लाह सां ZA शानी असां सां गॾु हुआ कॉल ते सो माशाल्लाह सां ही इज़ अ वेरी गुड कंपोज़र म्यूज़िशियन ॾाढा सुठा आहिनि। तव्हांजो बि इन्हनि सां ईअं फेसबुक जे थ्रू मतिलबु सभिनीनि सां? हा शानी भाई सां मुंहिंजो फेसबुक जे थ्रू ई थियो ऐं शानी भाई मुंहिंजी कंपोजिशन ॿुधा मां बि हुनजी कंपोजिशन ॿुधियूं त असांजो कॉन्टेक्ट जाम सालनि खां आहे माना ईअं आहिनि कुझु ई सालनि खां पर ईअं लॻंदो आहे सालनि खां असां ॻाल्हाईंदा आहियूं ऐं शानी भाई सां उन्हनि जा सजेशन जाम सुठा हूंदा आहिनि त हिनखे हीअं लॉन्च कजे हिनखे हीअं लॉन्च कजे बिकॉज़ मूंखे ख़बर न आहे न हिते सिंध में कीअं कॾहिं कहिड़ी शइ लॉन्च करणी आहे या कुझु पीस वग़ैरह हूंदा आहिनि उहो मां हिननि खां पुछंदो रहंदो आहियां त इहो हलंदो रहंदो आहे असांजो। सही अच्छा जीअं उतां जा जेके सिंधी ड्रामास थी विया या सिंधी सॉन्ग्स थी विया त उन्हनि जे लाइ बि तव्हां कंपोज़िंग कई आहे? हा मां पाण पंहिंजी कंदो आहियां जीअं असां वटि कुझु ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि सिंधी उन्हनि जा एंथम मुंहिंजा ॻायल आहिनि। अच्छा हा उहो उन्हनि जो कंपोजिशन बि मुंहिंजो कयल आहे प्रोग्रामिंग बि मुंहिंजो कयल आहे ऐं ॻायल बि मुंहिंजो आहे लिखियल कंहिं अलॻि अलॻि माण्हू जो आहे त जीअं विश्व सिंधी सेवा संगम जो एंथम मुंहिंजो ॻायल आहे पोइ ABSP ऑर्गेनाइज़ेशन जो मुंहिंजो ॻायल आहे। अच्छा मां वॉइस ओवर बि ॾींदा आहिनि जाम अच्छा कार्टून में सही त उहो मां वॉइस ओवर ॾींदो हुयुमि हाणे बि ॾींदो आहियां पोइ जेका अनाउंसमेंट थींदियूं आहिनि प्लेटफॉर्म ते ट्रेन स्टेशन ते उहो कंदो आहियां ऐं कॉलर ट्यून जो मां जीअं साथी मेरे असां वटि हिकु वेबसाइट आहे मेट्रोमैनुअल उन्हनि जा कॉलर ट्यून जा सभु आवाज़ मुंहिंजा आहिनि। अच्छा ज़बरदस्त ज़रूरु ॿुधंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो व्यूअर्स कारे न वञिजो जल्दी वापसि था
तव्हांखे भलीकार था चऊं रंगन भई शाम में ऐं वक़्तु घटि आहे मुक़ाबिलो सख़्तु आहे इन जे करे वक़्तु ज़ाया न कंदासीं ऐं मां प्रेम खे चवंदसि असांखे प्लीज़ कुझु ॿुधायो छो त तव्हां आया आहियो त असांजी कोशिशि इहा ई आहे त जेतिरा तव्हां खां सॉन्ग्स ॿुधूं ऐं कचेरी कयूं। जी बिल्कुलु मां तव्हांखे हिकु वेस्टर्न ॿुधाईंदुमि जंहिंमें सिंधी वुड ऐं बॉलीवुड मिक्स कयो अरे वाह पहिरां साखी खां शुरू कंदासीं। जी जी हेलो ये जो हुस्न वाले होते हैं, ये जो हुस्न वाले होते हैं, ये कबूतर की नस्ल से होते हैं। आज किसी गैर की कल किसी गैर की बगल में होते हैं। हो तुझी कावड़ में आहे कुर्ब घणो, तुझो प्यार अलाए चाहूं दो, तुझो प्यार अलाए चाहूं दो। तुझी कावड़ में आहे कुर्ब घणो, तुझो प्यार अलाए चाहूं दो, तुझो प्यार अलाए चाहूं दो। तू पर्दे में भी ॾाढो ठही दीदार अलाए चाहूं दो, दीदार अलाए चाहूं दो। तुझी कावड़ में आहे कुर्ब घणो, तुझो प्यार अलाए चाहूं दो, तुझो प्यार अलाए चाहूं दो। नक्की कैसा मिली, नक्की कैसा खिली, नक्की चपेड़ा चोरी कैसा गाल करी। नक्की कैसा मिली, नक्की कैसा खिली, नक्की चपेड़ा चोरी कैसा गाल करी। हर वक्त सजन खामोश रही, इज़हार अलाए चाहूं दो, इज़हार अलाए चाहूं दो। बॉलीवुड मेरा दिल जिस दिल पे फिदा है, मेरा दिल जिस दिल पे फिदा है, एक दिल रुबा है, वो दिल रुबा है, हाँ वो दिल रुबा, वो दिल रुबा है। मेरी उल्फत मेरी मोहब्बत, मेरी उल्फत मेरी मोहब्बत, वो दिल रुबा है, वो दिल रुबा है, हाँ वो दिल रुबा है, वो दिल रुबा है। तुझी कावड़ में आहे कुर्ब घणो, तुझो प्यार अलाए चाहूं दो, तुझो प्यार अलाए चाहूं दो, तुझो प्यार अलाए चाहूं दो, तुझो प्यार अलाए चाहूं दो। वाह वाह ये तो ज़बरदस्त मिक्स हुयो। जी त इहे असां कंदा आहियूं हुते। अच्छा त असां वटि कीअं बॉलीवुड कल्चर आहे त सिंधीज़ जेका हूंदा आहिनि उहो चाहींदा आहिनि त तव्हां सिंधी बि ॻायो ऐं बॉलीवुड बि ॻायो, त पोइ असां ज़हन में हिकु राग विहारे छॾंदा आहियूं त हिन राग खे कहिड़ो गानो थींदो, हिन राग ते कहिड़ो गानो थींदो, त असां इहो जाम कंदा आहियूं हुते। ज़बरदस्त न न वाकई माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा मूं वटि कुझु रैपिड फायर कुझु सवाल आहिनि तव्हांजे लाइ, त तव्हां रेडी आहियो? जी बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे। अच्छा तव्हांजो स्टार कहिड़ो आहे? स्टार हा मीन्स के मतिलबु ज़ोडिक साइन? वर्गो। वर्गो। डेट ऑफ बर्थ? 27 अगस्त। 27 अगस्त। बिलीव कंदा आहियो हुन ते? न एॾो न। एॾो न मतिलबु जीअं हूंदा आहिनि न त सॼे हफ़्ते जो हाल ॾिसणु ऐं सॼो ईअं? न पहिरियों जाम कंदा आहियूं। अच्छा हाणे न। तव्हां जंहिं करियर जो ख़्वाबु ॾिठो नंढे हूंदे उहो तव्हांजो सक्सेसफुल रहियो, उहो ख़्वाबु पूरो थियो तव्हांजो? उहो चालू आहे, थिए पियो। यानी नंढे हूंदे खां इहो ई ख़्वाबु ॾिठो त तव्हांखे बस स्टेज ते वञणो आहे, ॻाइणो आहे बस। जी अच्छा चलो ऑल द बेस्ट। कोई अहिड़ो वर्ड जेको तव्हां हमेशह मिस स्पेल कंदा हुजो, यानी तव्हांखे ॻाल्हाइण में प्रॉब्लम थींदो हुजे, हुनजी प्रोनाउंसिएशन तव्हांखां सही न थींदी? प्रोनाउंसिएशन हींअर सही चई वियो? हा हाणे सही चई हुयमि। हा एक्चुअल प्रोनाउंसिएशन आहे, अलाए प्रोनाउंसिएशन आहे, उहो मूंखे केॾी केॾी महिल दिक़त ईंदी आहे। प्रोनाउंसिएशन आहे? जी हा हा उहो ई।
थींदा आहिनि इलाही वर्ड्स हूंदा आहिनि असांजी मतिलबु आम ज़िंदगी में बि इलाही वर्ड्स हूंदा आहिनि चाहे उहे सिंधी हुजनि चाहे उहे उर्दू जा जीअं हिंदी जा वर्ड्स हूंदा आहिनि या इंग्लिश जा वर्ड्स हूंदा आहिनि असां मिस स्पेल करे वेंदा आहियूं समटाइम्स तव्हांजी का ड्रीम कार आहे हाँ फरारी तव्हांजो जेको होम टाउन आहे सूरत वो कहिड़ी वजह सां फेमस आहे वो डायमंड डायमंड का फेमस है टेक्सटाइल का फेमस है एंड खाधे पीते का जाम खाधो पीतो लाइक गुजराती सब वैरायटी सूरत में ही शुरू अच्छा सूरती काशी मरण सूरत में जमन ये फेमस आहे माने जंहिंखे मरणो आहे तो काशी में वञे पर जंहिंखे खाइणो आहे वरी सूरत एॾो फेमस असांजो लहज़ो जाम ज़बरदस्त तव्हांजो कोई मतिलबु हिकिड़ो कोई फैशन एडवाइस हाँ सिमरन आहूजा मिस इंडिया रही थी उन सां मुंहिंजा कुझु कलाम वग़ैरह आया आहिनि कुझु प्रोजेक्ट हींअर बि अचनि था उन मूंखे जाम बेस्ट कॉम्प्लीमेंट महाराष्ट्र गवर्नर अवार्ड मिलियो उन ॾींहुं मूंखे हिकु ॼणे कॉम्प्लीमेंट मिलियो सिंधी बेस्ट सिंधी सिंगर ऑफ द ईयर मूंखे मिलियो उहो बि कंहिं ॿी कम्युनिटी वो कॉम्प्लीमेंट जाम ज़बरदस्त शोहरत पैसो ऐसो अहिड़ो मां अञा दिमाग़ में मूंखे मेन फेम खां बि एॾो कान्हे बसि मूंखे ईअं लॻंदो आहे त जेका शइ मां सोचां थो जेका प्रोडक्ट मां ठाहियां थो उहो एटलीस्ट मिलियंस में वञे उहो हिकु ख़्यालु हूंदो आहे बसि इन खां वधीक तव्हां कंहिंखां पंहिंजी लाइफ में इंस्पायर थिया ऐं जंहिंजी करे तव्हां हिते आहियो ऐं तव्हां रहणु चाहियो था हिन म्यूज़िक इंडस्ट्री में ऐं उहो केरु आहे ऐं छो उन खां तव्हां एतिरा इंस्पायर मां किशोर मुकेश रफ़ी स्टार्ट मां इन्हनि सां ई कयो इन्हनि खां मां एक्सपायर आहियां ऐं मां ॾिसो हिन में बि मां इहो वर्ड बि मां खाई वियुमि त कुझु वर्डिंग आहिनि अहिड़ा सही मुकेश रफ़ी किशोर ऐं लता जी खे जाम ॿुधो आहे मां उन्हनि जा ॿुधंदो रहंदो आहियां अञा बि त बसि उन्हनि सभिनि खे मां एडमायर कयो आहे उहो त सिंगिंग साइड थी वई हा ऐं जीअं तव्हां माशाल्लाह सां म्यूज़िक कंपोज़र बि आहियो त कोई अहिड़ो म्यूज़िक डायरेक्टर या म्यूज़िक कंपोज़र जंहिंसां तव्हां ॾाढा इंस्पायर हुजो विशाल ददलानी मुंहिंजो जाम सुठो दोस्त बि आहे ऐं मां उन्हनि सां मिलिया बि आहियां चङा भेरा मिलियो बि आहियां उनखे ॾिसी करे मां ॾाढो मोटिवेट थींदो आहियां मूंखे लॻंदो आहे त मां विशाल ददलानी जो म्यूज़िक कंपोज़र थियां छो त हुनजा जेतिरा बि कलाम ऐं जेतिरा बि गाना बॉलीवुड में आहिनि हिन एक्चुअल जिंगर्स बि जाम कंपोज़ ऑडियंस अगर ऑडियंस से मुझे शो में कुछ शो कैंसिल न एडवांस ले लो और एडवांस वापस करो वो तो बची ईंदो आहे पर असां वॻा पाए वेठा हूंदा आहियूं केॾी महिल ईअं बि थियो आहे मुंहिंजो हिकदमि रेडी वेठो आहियां अलाए छा थी वियो शो ई कैंसिल आहे तो वो डप थींदो आहे फ्रेंड्स जो है ना बहुत ज़्यादा हंसे इस बात पर आपके साथ ये सब हुआ है फिर पैसे वापस करने पड़े होंगे नहीं वो तो एडवांस ले लेते तो अच्छा फायदा ही हो जाता है नहीं कभी कभी ऑर्गेनाइजर बोल दे कि नहीं भाई नहीं बस ठीक है जाओ मुझे पैसे वापस करो नहीं कराना फिर तो जाना पड़ता क्या करें लेकिन दुख होता है ना कि जो गड्डी आ रही है फिर वापस करनी पड़ेगी एक्चुअली पहले जब लोग मीटिंग जो करते हैं ना कमेंट करते हैं वो पक्का करते हैं कभी होता है धोखा तो वो बड़ा अफसोस होता है क्योंकि एक बंदा अपना माइंड लेके जा रहा होता है जाहिर है त हिन शइ खां ॾाढो डप थींदो इहो थियण बि खपे अच्छा ईमानदारी से जवाब ॾिजो हैव यू एवर बीन इन लव न ये कीअं थो थी सघे म्यूज़िक मुंहिंजो लव आहे म्यूज़िक ऐं उहो ई रहंदो सही उहो ई रहंदो सही ॿियो केरु न
लव मैरिज थी या अरेंज मैरिज? डिपेंड तो करे हाणे कीअं थी थिए। अच्छा थींदी अरेंज, हाँ थींदी अरेंज ही। मतलब अञा हाणे कंदा तव्हां? अच्छा, आई थॉट फाइनल थी चुको आहे। अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह, फाइनल थी चुको आहे, बस हाणे दिसंबर में मां कंदुमि इंशाल्लाह। ऑल द बेस्ट। वो रिवील नथो करणो चाहियां। अच्छा, इहा ई ॻाल्हि हुई त रिवील न हाँ। ओ त जेका असांजी भाभी आहे भला उहा बि वो रिवील न करणो। न सही आहे। तव्हांखे $1 मिलियन मिले छा कंदा? कुछ चैरिटी, कुछ सिंधी कम्युनिटी लाइ, पंहिंजी फोक लाइ कुछ ज़रूरु कंदुमि। पंहिंजे मां किथे ॿुधो हुयो हिकु सम्मेलन में त अंकल हिकु जाम सुठो ॻाल्हाइनि पिया त भाषा तॾहिं बचंदी आहे जॾहिं उहो ॻाल्हाइणु चालू हुजे। अगरि उहो बंदि थी थिए पाण ॻाल्हायूं था त असां वटि त सिंधी स्कूल बंदि थी विया आहिनि, असां वरी बि ॻाल्हायूं था सिंधी। असां वटि जेका नंढा ॿार आहिनि उहे वरी हिंदी था ॻाल्हाइनि, अञा बि हिंदी उर्दू में था ॻाल्हाइनि, इंग्लिश में था ॻाल्हाइनि, उन्हनि जा वॾा सिंधी में ॻाल्हाइनि था, उन्हनि खे ख़बर नथी पए। त मूंखे ईअं लॻंदो आहे त एंटरटेनमेंट हिकु अहिड़ी शइ आहे जेका लैंग्वेज बचाए सघे, ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं पाण कुझु यूनिक ॾींदासीं पाण पंहिंजे समाज खे, पंहिंजी सिंधियत खे कुझु नओं ॾींदासीं, तॾहिं पंहिंजा ॿार जेका हाणे म्यूज़िक ॿुधनि था उन्हनि खे पुराना सूफ़ी वूफ़ी सम्झ में न ईंदी आहे, त उन्हनि खे कुझु यूनिक असां कुझु वेस्टर्न ॾींदासीं त उहे ॿुधंदा। सही। त मुंहिंजो उहो थॉट प्रोसेस आहे त इन्हनि खे असां कुझु नओं ठाहियां त पोइ। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई सिंधी जीअं सफ़ा ख़तमु थी वई आहे, नथी पढ़ाई वञे, जीअं असां वटि पाकिस्तान जे अंदरि हींअर सिंधी सब्जेक्ट्स नथा पढ़ाया वञनि, किथे किथे पढ़ाया था वञनि, त छा इहो उते बि ईअं ई आहे त सिंधी बिल्कुलु नथी पढ़ाई वञे? लास्ट 10 इयर्स खां सिंधी स्कूल सभु बंदि थी विया आहिनि। हिकु ई सिर्फ़ु खुलियल आहे, उहो बड़ौदा में आहे, शायदि उहो में बि खुलियल आहे। उते हाणे कोई एज लिमिट न आहे, जंहिंखे पढ़णो आहे पढ़ी थो सघे। पहिरां त दर्जा हूंदा हुआ, पहिरियों दर्जो, ॿियों दर्जो, टियों दर्जो, हाणे ईअं न आहे, हिकु ई क्लास में सभिनीनि उमिरि जा माण्हू अची करे उते सिंधी पढ़नि। पर कॾहिं कंहिं सिंधी कम्यूनिटी मिली करे इन ॻाल्हि खे हाईलाइट न कयो त भई असांजी लैंग्वेज आहे, असांखे पंहिंजी ॿोली सां प्यारु आहे, त इहो सब्जेक्ट ज़रूरी आहे ॿारनि जे लाइ ताकी असां हिनखे ज़िंदा रखी सघूं। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं तव्हां गूगल में सर्च कंदा त इंडिया जी 3rd लैंग्वेज सिंधी आहे। बिल्कुलु, इंडिया जी 3rd लैंग्वेज सिंधी आहे। पर अञा असां वटि जेका सिंधी आहिनि, असां वटि जेका सिंधी डिक्शनरीज़ आहिनि, उन्हनि जाम कोशिशूं कयूं आहिनि, मां ईअं न चवंदुमि न कयूं आहिनि, जाम कोशिशूं कयूं आहिनि, पर असांजा जेका सिंधी आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे सिंधी पढ़णु नथा मोकिलनि, त उहो बि छा करे सघंदा। अॼु मूंखे इंट्रस्ट आहे त पोइ मां सिंधी सिखणु वेंदुमि, मूंखे इंट्रस्ट ई न आहे सिंधी सिखण जो, त उहो बि छा कंदा, स्कूल ठाराए छॾंदा, पर स्कूल में ॿार ई न आहिनि त तव्हां छा कंदा, त उन्हनि जो बि ॾोह न आहे। पर हा, सिंधी कल्चर खे बचाइण लाइ जेको हींअर प्रयास हली रहियो हुते ज़बरदस्तु हले, त सिंधी कल्चर, सिंधी ज़बान खे बचाइण लाइ कुझु सम्मेलन्स शुरू करे छॾिया अथऊं, कुझु यूनिटी ऑर्गेनाइजेशन्स, कुझु एसोसिएशन्स, त धीरे धीरे करे हाणे सिंधियत थोरो उते वधे कम थियणु शुरू थियो आहे। अच्छा, जीअं हे सकाफ़ती ॾींहं ईंदा आहिनि, सिंधी कल्चरल डे ईंदा आहिनि, त उहे तव्हां कीअं सेलिब्रेट कंदा आहियो? मां मिस कंदो आहियां, छो त असां ॾींहुं न थींदो। मसूद काज़ी सर कैनेडा में इंडस्ट्रियल नेटवर्क जेका हलाईंदा आहिनि, उन्हनि मूंखे लॉकडाउन में फेसबुक ते लाइव घुरायो सिंधी कल्चरल डे ते। मुंहिंजो सर हे मूंखे एंजॉय करणी आहे, कि ये सभिनी हंधि थींदो आहे, हिंदुस्तान में न थींदो आहे, कैनेडा में इवेंट थींदो आहे। हाँ, त इहो कमु मिस कंदो आहियां। अमेरिका में थिए थो, यूरोप में थिए थो, स्विट्ज़रलैंड में बि हिन दफ़े जेको आहे उते बि जेको आहे इलाही जेके बि सिंधी कम्यूनिटीज़ आहिनि, जेके काफ़ी अरसे खां रहनि थियूं, जेके बिज़नेस उते कनि था, उन्हनि बि हिन दफ़े जेको आहे उते सिंधी ड्रेसिस पाए करे सिंधी गाने ते परफॉर्म, अंग्रेज़ बि पाए। जी बिल्कुलु। त इहा शइ जे करे तव्हांखे वाकई इंजॉय करणी आहे त तव्हांखे पाकिस्तान अचिणो। जी बिल्कुलु, हींअर दिसंबर में कल्चरल डे ते वरी ईंदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा, तव्हांखे अगरि हिकिड़ी फ्री जी टिकट मिले ऐं तव्हांखे भई इहो चयो वञे त डेस्टिनेशन तव्हांजी पंहिंजी पसंदि जी, त तव्हां किथे ट्रैवल करणु चाहींदा ऐं कंहिं सां गॾु ट्रैवल करणु चाहींदा? US। कंहिं सां गॾु? अकेलो। अकेलो, ठीकु आहे। तव्हांजो बेस्ट फ्रेंड केरु आहे? मुंहिंजा बेस्ट फ्रेंड मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजी बेस्ट फ्रेंड। मूंखे जेॾी महिल थोरो उहो लॻंदो आहे न बोरियत आहे, मुंहिंजी माउ जाम कॉमेडी आहे, हुन सां वेही करे ऐं उहो जाम सुठो सम्झाईंदी
अमा गानो जेको मां तव्हांखे ॿुधायो कंपोज कयो उहो मां तव्हांखे वाक्य ॿुधाइण में त इहा शूटिंग हुई मां चयो अमा मम्मी मां गानो शूट कयां थो तव्हांखे अचिणो हिन मां तव्हांजो सीन रखां ठीकु आहे तो मस्तु नवां वॻा वठी आई वठी आई भई स्टूडियो में असां सॼो शूट पिया कयूं त मां आया ऐं भिते ते हली आहे बसि एतिरो ई सीन हो हुनजो मां नवां चप्पल वरिता बूट वारो त बूट आयो कोन्हे जॾहिं गानो रिलीज़ थियो मां 500 रुपया वारी चप्पल वरिती आहे ॿुधाई कोन्हे मुंहिंजी मां पंच जाम ज़बरदस्त हणंदी आहे वाकई हुन वीचारी एॾी महिनत कई त हुनजे जॾहिं शूज़ आया ईअं त असां बि चवंदा आहियूं न समटाइम्स असां बि जहिड़ो कंदा आहियूं पंहिंजे डायरेक्टर सां पंहिंजे कैमरामैन सां त भई असां जॾहिं एॾा सुठा तयारु थी वेठा आहियूं त घटि में घटि असांजा कुझु सीन्स त वठो न पर मुंहिंजी मां जाम फनी आहे माशाल्लाह माशाल्लाह मूंखे जाम वणंदो आहे जॾहिं मां फ्री थी करे जॾहिं सूरत ईंदो आहियां त मम्मी सां वेहणो ई पवंदो आहे मूंखे ज़बरदस्त 4-5 कंदा ज़बरदस्त थैंक यू सो मच प्रेम तव्हां एतिरो परे खां आया आहियो ऐं तव्हां जेको आहे एतिरे सुठे तरीक़े सां हिते कमु करे रहिया आहियो ऐं तव्हांजे असां सभिनीनि जो बेस्ट विशिस तव्हां सां गॾु आहिनि अञा इलाही ॻाल्हियूं तव्हां सां करणियूं हुयूं रैपिड फायर अञा असांजो रहिजी विया इंशाल्लाह ज़िंदगी रही त नेक्स्ट टाइम तव्हां सां खेॾंदासीं ऐं इलाही सवाल अञा माइंड में हुया जेके न करे सघिया आहियूं पर वेंदे वेंदे मां चाहींदसि तव्हां कोई मैसेज काई ॻाल्हि जेका तव्हां चवणु चाहियो मां बसि वेंदे वेंदे एतिरो ई चवणु चाहींदुमि त सिंध में सिंधी त बचायो ई था पर जेका हीअ शो आहे इहा असां इंडिया में बि ॾिसनि था माण्हू बसि एतिरो ई चवंदुमि त सिंधीअ में ॻाल्हायो ऐं सिंधी गाना ॿुधो असांजा सही ऐं सिंधी लैंग्वेज सिंधी इंटरटेनमेंट खे बि अॻिते प्रमोट कयो सही ज़बरदस्त थैंक यू सो मच ऐं तव्हांजी अलाह कंदो जर्नी सुठी गुज़रंदी तव्हां सिंध खे जेको आहे प्रमोट करणु आया आहियो तव्हांजो सफ़र सुठो गुज़रे जिथे जिथे बि जंहिं जंहिं पासे वञो इंशाल्लाह तव्हां कामयाबी माणियो असांजी बेस्ट विशेस तव्हां सां गॾु आहिनि थैंक यू सो मच प्रिंस भाई आपका भी आपके साथ आज फर्स्ट टाइम शो किया है बहुत अच्छा लगा गॉड ब्लेस यू जी व्यूवर्स आई होप त तव्हांजो शो इंजॉय कयो हूंदो ज़िंदगी रही त तव्हां सां मंडे ते मुलाक़ात कंदासीं वीकेंड सुठे तरीक़े सां इंजॉय कजो ऐं संडे मंडे खां वठी बारिशुनि जो सिलसिलो बि स्टार्ट थी रहियो आहे त एहतियात तमामु ज़रूरी कजो गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि न निकिरजो ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़